दोस्तों, जीएस सिंधी ॿोली सिंधी नॉवल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां 16हीं स्ट्रीम में असां अवां सां लाइव आहियूं। ऐं अॼु जेको असांजो नॉवल जो मौज़ू हो, ईअं त उहो हूं तो हैकली मैडम बानू महबूब जो, पर कुझु सबबनि जे करे जेको आहे सो असां उहो अॼु न करे सघंदासीं। उन नॉवल ते स्ट्रीम उहो असां मार्च में रखियो आहे, जॾहिं त अॼु जेको आहे सो असांजो जेको स्ट्रीम जो मौज़ू आहे उहो आमरी नॉवलेट आहे यूसुफ जोयो साहब जो। आमरी नॉवलेट असां उन ते अॼु ॻाल्हि कंदासीं। उन हवाले सां हिन नॉवल ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु साईं यूसुफ जोयो साहब हूंदा, डॉक्टर मुबारक लाशारी साहब हूंदा, साईं अमर लगारी साहब, ऐं जेको आहे सो अख्तर हफ़ीज़ साहब। जेको आहे सो ही हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र में लिखियल फैंटेसी नॉवल आहे आमरी, ऐं उन हवाले सां दोस्तों कुछ देर में असांखे दोस्त ज्वाइन कंदा। उन्हनि खे गुज़ारिश आहे साईं यूसुफ जोयो साहब खे, अख्तर हफ़ीज़ खे, डॉक्टर मुबारक लाशानी साहब ऐं अमर लगारी साहब, प्लीज़ तव्हां असांखे ज्वाइन कयो। असां लाइव आहियूं। ऐं दोस्तों हीअ ॿुधाईंदा हलूं त हीअ जेको आहे सो तमामु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो नॉवलेट आहे मोहम्मद यूसुफ जोयो साहब जो, जेको जंहिंमें तव्हांखे सिंध जे हवाले सां ऐं ख़ासि करे आमरी जी तहज़ीब जे हवाले सां हिकिड़ो ज़बरदस्त डॉक्यूमेंट आहे। ऐं असां हिते दोस्तनि जो वेट करे रहिया आहियूं। असां पहिरीं हिन नॉवलेट मां रीडिंग बि कंदासीं। दोस्त जेके असांखे ॿुधनि पिया, महिमान, प्लीज़ तव्हां असांखे ज्वाइन कयो जीअं असां ही स्ट्रीम जेको आहे सो शुरू करे सघूं। अच्छा, इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो त साईं मोहम्मद यूसुफ जोयो साहब जेको आहे सो सिंधी ॿोली जो हिकिड़ो ख़ूबसूरत लेखक आहे, नक़ाद आहे ऐं मौक़फ़ आहे। ऐं आमरी नॉवल सां गॾु हुन जेको आहे सो ॿियो किताब संदन छपियल आहे, ॿोली जा मसइला ऐं उन्हनि जा हल। जेको आहे सो हीअ बि ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे ॿोली जे हवाले सां। उन खां अलावा मुख़्तलिफ़ अख़बारनि में मज़मून लिखंदा रहंदा आहिनि ऐं जेको आहे सो तहक़ीक़ी मकाला बि लिखंदा आहिनि। पंहिंजे सब्जेक्ट जे हवाले सां साईं जो सब्जेक्ट लाइब्रेरी साइंस आहे, ऐं उन हवाले सां जेको आहे सो साईं मुख़्तलिफ़ मकाला वग़ैरह बि लिखंदा रहंदा आहिनि। असां दोस्तनि जो इंतज़ारु कयूं था कुझु देरि, उन खां पोइ दोस्त ज्वाइन कनि था त असां स्टार्ट था कयूं।
अच्छा दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तारीख़ी वाक़िअनि ऐं माग मकाननि ते कहाणी या नॉविल लिखणु तमामु ॾुखियो कमु हूंदो आहे। हिकु त मुख़्तलिफ़ किरदारनि खे कहाणी में पेश करणु, ॿियो त वरी उन दौर जे रहणी करणी, सियासी, मुआशी ऐं समाजी हालतुनि जी अक्कासी करणु जे करे तारीख़ जे मौज़ू ते कहाणी या नॉविल लिखणु बहितर पेचीदा थी पवंदो आहे। पर जेको ताज़ो ई मोहम्मद यूसुफ साहब जोयो साहब जो जेको नॉवलेट आहे आमरी, पढ़ी अंदाज़ो थिए थो त यूसुफ साहब न रुगो तारीख़ पर कहाणी जे फन खां बि चङे नमूने वाक़ुफ़ु आहे। ऐं हिन नॉवलेट में हू सादे अंदाज़ में अहिड़ियूं त वॾियूं ॻाल्हियूं करे वियो आहे जो सिट सिट ऐं वर्क वर्क पढ़ण सां लेखक ऐं संदसि ॻाल्हि पेश करण जे अंदाज़ ते दिलि मां दाद निकिरे थी। अच्छा दोस्तों, असांखे सिंधी ॿोली जे तमामु ख़ूबसूरत नॉविल निगार, कहाणीकार ऐं नक़ाद अख्तर हफ़ीज़ जेका सो जॉइन कयो आहे। हेलो अख्तर, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? जी अख्तर, सभु ठीकु, तव्हां ॿुधायो? अच्छा दोस्तों, कुझु टेक्निकल इशू जे करे साईं यूसुफ जोयो ऐं ॿिया दोस्त असांखे अञा जॉइन न करे सघिया आहिनि। ऐं उहे जीअं ई असांखे जॉइन कंदा त असां बाक़ाइदा ही स्ट्रीम शुरू कयूं था। असां त मूं तव्हांखे ॿुधायो पियो त जेको आहे सो हीउ जेको नॉवलेट आहे, हिन नॉवलेट जो मुख्य किरदारु मोहिन आहे, जेको सिंध जे महाराजा जे घर में पैदा थिए थो। हिकिड़ो किरदारु आहे हिन नॉवलेट जो मोहिन, ऐं इहो मोहिन जे दड़े सां मिलंदड़ जुलंदड़ हुनजो नालो आहे। ऐं उहो जेको आहे उन वक़्तु जेको सिंध जो बादशाह हो या महाराजा हो, उनजे घर में पैदा थियो। ऐं उन जो तालुक़ु जेको आहे सो ॿुधमत सां आहे, ऐं उहो ॿुधमत जे गुरूअनि खां ज्ञान वठे थो। ऐं उनजो जेको किरदारु मोहम्मद साहब यूसुफ जोयो साहब ॾेखारियो आहे हिन नॉवलेट में, त उहो हिकिड़ो सफ़ाजड़ो नौजवान आहे जेको पंहिंजी पंहिंजी धरती सां इबादत जी हद ताईं इश्क करे थो। हू संदसि धरती ऐं उतां जे माण्हुनि खे आज़ादु ऐं ख़ुशहाल ॾिसणु घुरे थो, ऐं धारियनि जे हमले ख़िलाफ़ धरती जी रखवाली कंदे मारिजी वञे थो। उहो जेको किरदारु आहे उहो मारिजी वञे थो। असां हिन हवाले सां अख्तर हफ़ीज़ खां कुझु पुछूं था जेसिताईं ॿिया दोस्त असांखे जॉइन कनि। अख्तर, तव्हां ही नॉविल पढ़ियो आहे साईं यूसुफ जोयो साहब जो, ऐं हिन में दरिया जे हवाले सां ॻाल्हियूं कयल आहिनि, ऐं अव्हां जेको आहे सो दरिया जे हवाले सां पाण बि कहाणियूं लिखियूं आहिनि, ऐं जेको आहे सो हिकिड़ो नॉविल बि तर्जुमो कयो आहे जंहिंजो उनवान दरिया वारा देश आहे। त इहो दरियानि ते लिखणु ऐं उनजी तहज़ीब खे निर्वाह करणु, उहो अदब में उनखे अव्हां कीअं था ॾिसो, ऐं यूसुफ साहब जे हिन नॉविल खे कीअं था ॾिसो? जी अख्तर। महिरबानी कॾी यूसुफ साहब जो ही जहिड़ियूं नॉवलेट हो ॿाहिरां हिकिड़े अहिड़े माण्हू खे चुकियो वियो आहे ऐं अहिड़े माण्हू ते इहो लिखियलु आहे जंहिंजे हवाले सां अञा ताईं बि घणी तहक़ीक़ थी रही आहे। जंहिंजे हवाले सां अञा बि घणी तहक़ीक़ थी रही आहे। ऐं इहो पिणु चयो वञे थो त आमरी जेको आहे उहो मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे कलीम? जी आमरी, मूं इहा ॻाल्हि पे कई त यूसुफ साहब जो जेको नाविल लिखियलु आहे आमरी, उहो हिकिड़े अहिड़े क़दीम माग जे हवाले सां आहे जंहिंजा ओञाण अञा ताईं बि हिते मौजूदु आहिनि सिंध में। ऐं इन माग बाबति चयो वञे थो त इहो मोहन जो दड़ो खां बि हिकिड़ो क़दीम माग आहे। पर हाणे उहो वरी जेके आर्कियोलॉजिस्ट हूंदा उन हवाले सां जॾहिं उहो कमु कंदा
आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी, आर्कियोलॉजिस्ट जॾहिं हिन हवाले सां कमु कंदा तॾहिं ख़बर पइजी सघे त ही मां केतिरो पुराणो आहे। बहरहाल कंहिं बि तारीख़ी मकान खे अफ़सानवी शिकल में बयानु करणु इहो हिकिड़े अफ़साना निगार या नाविल निगार जो कमाल हूंदो आहे। उहो अहिड़ी रीति में खे बयानु करे थो ऐं कीअं किरदारनि वसीले हिकिड़ी नई कहाणी खे जनम ॾिए थो। हिकिड़ो हिकु अहिड़ो नाविल आहे जंहिंमें असांखे जंग बि नज़र अचे थी, जंहिंमें असांखे मज़ामत बि नज़र अचे थी, जंहिंमें असांखे सिंध सां जेका हिकिड़ी लामहदूद मोहबत आहे उहा बि असांखे नज़र अचे थी। ऐं मोहन जो किरदारु आहे या संदसि महबूबा जेका पोइ अॻियां हली संदसि जी ज़ाल थिए थी, इन्हनि ॿिन्ही जा किरदार जेके आहिनि उहे हिकु ई वक़्तु पंहिंजे वतन सां मोहबत कनि था, हिक ॿिए सां ॿिन्ही घणी मोहबत कनि था। ऐं उन खां सवाइ जेको दरिया जो ज़िक्र आहे हिन नाविल में, जॾहिं को बि पढ़ंदड़ पढ़ंदो त उनखे अंदाज़ो थी वेंदो त दरिया खे लेखक अहिड़े अंदाज़ में बयानु कयो आहे जो लॻे थो दरिया पाण हिकिड़ो नाविल जो किरदारु आहे। त इन हवाले सां मूं जेके दरियानि ते नाविल पढ़िया आहिनि, मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि ते जेके नाविल पढ़िया आहिनि, उन्हनि में सदाईं उन्हनि नाविल निगारनि दरिया खे एॾे सुहिणे नमूने बयानु कयो आहे जो दरियानि जो हिकिड़ो तारुफ़, दरियानि जो हिकिड़ो मंज़र, दरियानि जो हिकिड़ो तव्हां चइजो त उन्हनि जी शिकिल छबी एॾी सुहिणे अंदाज़ सां नज़र अचे थी जो माण्हू जेकॾहिं कंहिं दरिया खे न ॾिठो हुजे त उनजी दिलि बि चवंदी आहे त उहो ज़रूरु वञी दरिया खे ॾिसे। आउं सम्झां थो त साईं यूसुफ जो जहिड़ी रीति आमरी नाविल में सिंधु दरिया खे, उन्हनि जे वहिकरनि खे ऐं उन जे पाणी खे, उन पाणी सां या जेका निस्बत जेका जोड़ी आहे, त ज़ाहिरा मादी में त दरिया देवतान जो दर्जो रखंदा रहिया आहिनि। अञा ताईं केतिरनि ई ख़ितनि में दरियानि जी पूॼा, उन्हनि जी इबादत थींदी रहे थी, पाणी केतिरनि ई क़ौमुनि लाइ मुक़दस रहियो आहे। त सिंधु दरिया बि सिंध जी तहज़ीब जो हिकिड़ो अहिड़ो ओझाण रहियो आहे जेको हिन धरती जे माण्हुनि लाइ अॼु ॾींहं ताईं मुक़दस आहे ऐं उन जे पाणी खे माण्हू अहम सम्झनि था। आउं सम्झां थो त जी द रिवर बिटवीन में मुकी वाथिंग जो होनिया दरिया खे बयानु कयो आहे ऐं उन जूं ख़ासियतूं ॿुधायूं आहिनि। दरिया जे पासनि खां जेका तहज़ीब आहे, जेका जनम वठे थी, या जेके ॻोठ मौजूदु आहिनि, उन्हनि खे बयानु कयो आहे। इहे यूसुफ साहिबु सिंधु जी जेका तहज़ीब आहे उन सां लाॻापियल जेके लोक कहाणियूं आहिनि, किस्सा आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे बयानु कयो आहे पंहिंजे नाविल में। ऐं उन सां इहो छा थो थिए जो उहो नाविल जेको आहे वधीक पुरअसर ऐं वधीक वणंदड़ थी वञे। जी महिरबानी अख्तर। अच्छा दोस्तों, कुछ देर में असांखे ॿिया दोस्त ज्वाइन करण वारा आहिनि। हिन नाविल जे हवाले सां मां ॿुधाईंदो वञा त ही असल में नॉवलेट आहे, 80 सुफ़्हनि जो नॉवलेट आहे ऐं हिकु ॿिनि हंधनि ते उहो पिणु एहसासु बि थिए थो त इन में शाइरी जो इस्तेमालु कयो वियो आहे, नज़म आहिनि उहो बि इस्तेमालु कयो वियो आहे। उहा बि टेक्निक हूंदी आहे पंहिंजी ॻाल्हि करण जी, पर उहे नज़म जेका आहे सो लेखक ॿाहिरियां न कया आहिनि, उहे लेखक जा पंहिंजा ई तकलीफ़ कयल आहिनि। ऐं जेको आहे सो हिन में हिकिड़ो ॿियो जेको तमामु मूंखे ॻाल्हि नज़र आई त थोरी तकड़ कई वई आहे। अञा बि जेकॾहिं हिन नॉविल खे थोरो अञा रखिजे आहे नॉवलेट खे ऐं थोरो हुन ते गौर वीचार कजे आहे काफ़ी शयुनि ते, त उहो अञा वधीक हिकिड़ो ज़बरदस्त नॉविल थी वञे ऐं भरपूर क़िस्म जी हुनजी कहाणी उभरी अचे आहे। उन में तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधाईंदो आहे। मिसाल तौरु मोहिन जॾहिं हिकिड़े बाब में हू सफ़र ते वञे थो। अच्छा दोस्तों, ॿोली जे ख़ूबसूरत कहाणीकार, नॉविल निगार ऐं नक़ाद साईं अमर निगारी असांखे ज्वाइन कयो आहे। साईं अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? सर फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? आवाज़ अचे थो सर? जी सर, तव्हांजो आवाज़ बिल्कुलु अचे पियो। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो?
बिल्कुलु ठीकु, फर्स्ट क्लास। अच्छा, हाणे ही असां साईं मोहम्मद यूसुफ जोयो साहब जे नॉवल ते ॻाल्हाए रहिया आहियूं। आमरी नॉवल तव्हां बि पढ़ियो आहे, उन हवाले सां तव्हां जा ओपनिंग रिमार्क्स असांखे ॾिजो त इन नॉवल जे बारे में, ऐं पोइ असां इहो डिस्कस कंदासीं त हिस्टोरिक फिक्शन ऐं हिस्टोरिकल फैंटेसी नॉवेल्स छा थींदा आहिनि, ऐं मोहम्मद यूसुफ जोयो साहब उहो लिखण में केतिरो कामयाबु हूंदा। जी सर। सर, तारीख़ी नावलनि जे हवाले सां असांजो सिंधी अदब जेको आहे काफ़ी रिच आहे। अॻे बि असां वटि नावल जेके आहिनि लिखिया विया आहिनि तारीख़ी हिसाब सां। सो मां सम्झां थो त साईं यूसुफ जोयो साहिब जी बि उहा हिकिड़ी कंटिन्यूटी आहे उन साॻिए सेंस में। हीअ नावल त हिनखे पाण चऊं या नावलेट चऊं खणी, त इहा बि इहो नावल जे हुन सेंस में अचे थो। त हीअ हिकिड़ी हिस्टोरिक, आउं हिनखे चवंदो आहियां हिस्टोरिक फैंटेसी माना। छो त हीअ हिन में तख़लीक़ी जेका ॻाल्हि आहे उहा वधीक आहे, जेका तारीख़ी हक़ाइक़ जे जेका तख़लीक़ियत आहे उहा वधीक आहे, हिन ते हावी आहे। सो इन करे इनखे जेकॾहिं हिस्टोरिकल फैंटेसी चइजे नावल जे पंहिंजे हुन में जनर जे हिसाब सां, त उहो वधीक बहितर थींदो। सो हिन में साईं यूसुफ साहब कोशिशि कई आहे त हुन पंहिंजे जेके असांजी जेका तारीख़ी असांजा हिकिड़ा ख़ासि विरसो आहे, जीअं मुंहं जो दड़ो आहे, जेके तहज़ीब आहे मुंहं जे दड़े जी, ऐं जेका आमरी जी तहज़ीब आहे जंहिंखे पाण चई सघूं था, त उन्हनि खे हिन उजागर करण जी कोशिशि कई आहे। इहो जी यूसुफ सर। साहब लिंक पियो चवे। यूसुफ साहब मूं तव्हांखे फेसबुक मैसेंजर में लिंक मोकिलियो आहे, प्लीज़ क्लिक कयो ऐं तव्हां असांखे ज्वाइन कयो। मोहम्मद यूसुफ जोयो साहब। जी सर, अमर साहब तव्हां अमर साहब डिस्कनेक्ट थी आहे। अमर साहब प्लीज़ तव्हां बि असांखे वरी ज्वाइन कयो। अच्छा, त इहो दोस्तो मूं तव्हांखे ॿुधायो पिए हिन नॉवलेट जे हवाले सां, जेसिताईं वरी अमर साहब असांखे रिजॉइन कनि, त असां थोरो हिन नॉवल जो तारुफ़ तव्हांखे कराए छॾियूं। जीअं यूसुफ साहब असांखे ज्वाइन था कनि ऐं अमर साहब त असां हिन ते डिटेल में ॻाल्हाईंदासीं। मूं हिन नॉवल में जेको आहे सो इहो बि ॿुधाइणु चाहियां हिकिड़ो मिनट। अमर साहब अची विया आहिनि। सर माफ़ कजो। जी 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 सर। जी सर, सो तव्हां पंहिंजी ॻाल्हि चालू रखिजो। हा, मूं ॻाल्हि कई पई त असल में साईं यूसुफ साहब जेको आहे जंहिं नावलेट में असांखे असांजी जेका तहज़ीब आहे, ख़ासि करे मुंहं जो दड़ो या इंडस वैली सिविलाइज़ेशन, हुनजे हिकु ॿिनि ख़ासि शहरनि खे उन में रखियो आहे पंहिंजे नावल में, जंहिंमें मुंहं जो दड़ो आहे ऐं ॿियो जेको आहे आमरी आहे। त हुन ॿई पैरेलल हिकिड़ियूं तहज़ीबूं ॾेखारियूं आहिनि पंहिंजे हिकिड़े हिस्टोरिक सेटिंग में, पंहिंजे पुराणी हिस्टोरिक सेटिंग में, मुंहं जे दड़े जे ज़माने में, जंहिंमें हुन मुंहं जे दड़े जी तबाही जा जेके कारण आहिनि उहे बि उन में बयानु करण जी कोशिशि कई आहे। पर उन सां गॾु गॾु हुन जेका ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे उहा इहा आहे त हुन उन ज़माने जे आमरी ऐं मुंहं जे दड़े जे माण्हुनि खे, ख़ासि करे जेके उते हुकूमतूं हुयूं या हुन आमरी जी हिकिड़ी हुकूमत ॾेखारी आहे, त उन पंहिंजे धारियुनि जी यलगार सां विढ़ंदे पंहिंजे तहज़ीबी विरसे खे बचाइण जी कोशिशि कई आहे। न फ़क़्तु बचाइण जी कोशिशि कई आहे, पर हुननि पंहिंजे वॾी बहादुरी सां जेका सिंधू जी ॿोॾ आहे या जेको फ्लड जंहिंखे पाण चऊं था, हिकिड़ो जंहिंजो तारीख़ी तौरु चयो थो वञे त सिंधू जेका तहज़ीब आहे मुंहं जे दड़े जी, उनखे दरिया जेको आहे उहो लटे वियो। त उन ॿोॾ खे बि हूअ जेका आहे ॿोॾ खां बि उन शहर खे, ख़ासि करे मुंहं जे दड़े या सिंधिया पधर जेको शहर हुन ॾेखारियो आहे, उनखे पंहिंजो बचाइण जी जेका आहे उहे माण्हू कोशिशि कनि था ऐं उन में काफ़ी कामयाबु वञनि था। त जनरली जेका कहाणी आहे उहा न फ़क़्तु जेके पंहिंजूं कुदरती आफ़तूं आहिनि उन्हनि सां हुननि खे उन ज़माने जे
इंडस सिविलाइज़ेशन जे माण्हुनि खे विढ़ंदे ॾेखारियो आहे, बल्कि उन्हनि जेके धारिया आहिनि, ख़ासि करे जीअं आर्या आहिनि या जेके सासानी, ख़ासि करे जेको पर्शियन पासे खां जेके यलगारूं थींदियूं सिंध ते, उन्हनि खां बि जेको आहे उनखे बचाइण में जेको आहे हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कंदे ॾेखारियो आहे। त आउं सम्झां थो त हीउ जेको नाविल आहे हिकिड़ो सिंध जी जेके कुदरती सरहदूं आहिनि, या पाण चऊं था त हिकिड़े जेके उन्हनि जे खे बचाव ऐं उनजी तहज़ीब खे बचाव जे हवाले सां लिखियो वियो आहे, जो जेको असुल में अॼु जे जेको रीडर आहे उनखे यूसुफ साहब इहो रिमाइंड करण जी कोशिशि कई आहे त सिंध खे अॼु बि ओड़नि ई क़िस्म जे आफ़तनि खां ख़तरो आहे। जीअं मिसाल कुदरती आफ़तूं आहिनि त उहे हर ॿिए टे साल असांजी सिंध ॿुॾंदी रहे थी, ऐं साॻिए हवाले सां जेके ॿाहिरियूं कुदरती ॿियूं आफ़तूं आहिनि, ख़ासि करे जीअं धारियुनि जूं, उनमें धारियुनि जी यलगार आहे। जीअं पाण ॾिसूं था त सिंध जा माण्हू, ख़ासि करे सिंध जी आबादी जेका आहे उहा ॿियनि माण्हुनि जे भेट में ॾींहों ॾींहुं घटि थींदी थी वञे, जो उनखे ॿाहिरिनि यलगारनि जो ख़तरो आहे। त इन सेंस में असांखे ख़ासि करे सिंधियुनि खे हिकु क़िस्म जो किरदारु जेको आहे अदा करिणो पवंदो। त हिन नाविल में अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो सबक़ु आहे, ऐं उन में असां ॾिसूं था त जेको मोहिन आहे, जेको हीरो आहे नाविल जो, उहो पंहिंजे आर्यनि सां विढ़ंदे पंहिंजी जान जो नज़रानो ॾिए थो ऐं पंहिंजी कुर्बानी ॾिए थो ऐं पंहिंजे वतन ते जेको आहे सिर कुर्बान करे थो। त मुंहिंजा बुनियादी तौरु नाविल में इनिशियल कमेंट्स आहिनि इहे। अच्छा अमर साहब, हिकु ॿिनि हंधनि ते असांखे उहो पिणु अहसासु थिए थो त नॉवलेट में कुझु जल्दबाज़ी खां कमु वरितो वियो आहे। मिसाल तौरु जॾहिं मोहन जबलनि ॾांहुं वञे थो मोहन जोई लाइ, त रुॻो उहो हवालो ॾिनल आहे उन जाइ ते जेकॾहिं ॿिनि टिनि बाबनि में जबल में रहंदे ॾुखियनि हालतुनि सां विढ़ण ऐं उतां कामयाबु थियण जे मंज़र कशी ॾिजे हा, या वरी आर्यन जे अॻुवाण जो किरदारु चिटिजे हा, ऐं उनजी नफ़्सियात, आर्यन जी लोभ लालच, त मां सम्झां थो त इहो जेकॾहिं कुझु बाबनि में ज़िक्र कजे हा त इहो तमामु हिकिड़ो अञा वधीक पावरफुल थी वञे हा। पाण इन बारे में छा चवंदो? अच्छा दोस्तो, असांखे मोहम्मद यूसुफ जोयो साहब आमरी नाविल जा लेखक आहिनि, उन्हनि असांखे ज्वाइन कयो आहे। साईं मोहम्मद यूसुफ साहब तव्हांखे भलीकार आहे जी। अमर साहब, तव्हां पंहिंजी ॻाल्हि पूरी कयो, पोइ वरी यूसुफ साहब ॾियनि। जी कलीम साहब, असुल में जेका तव्हां ॻाल्हि कई आहे उहा त पंहिंजी जाइ ते ठीकु आहे, छो त हीअ हिकिड़ो नंढो माना उनखे पाण अॼुकल्ह असां वटि हिकिड़ो रवाजु हले पियो त दोस्त नावलेट खे बि नावल चवनि था, पर छो त हिन में अहिड़ी ॻाल्हि न आहे। ऐं सम्झां थो त हिन में जेको साईं जोई साहब जेको मुंहिंजे जोई साहब, हिन में जोई साहब जेको आहे पंहिंजे वाज़े अल्फाज़नि में, बल्कि तव्हां ॾिसो त हुनजो जेको कवर पेज आहे उन ते बि नावलेट लिखियलु आहे। त इन करे आउं सम्झां थो त जोई साहब उनखे वधीक उन में एक्सटेंशन न पे करणु चाही, छो त हुनखे किरदारनि खे हुन महदूद कयो आहे ऐं हुन घणा वाकिया ॾियण न पे चाहिया, छो त जेकॾहिं हू घणा वाकिया ॾिए हा त यकीनन हू नाविल वारे कैनवास में अची वञे हा ही नावलेट। सो इन करे आउं सम्झां थो हिनखे नावलेट ई चइजे त बहितर आहे। ऐं जेकॾहिं उन में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी कोशिशि कई वञे हा, साईं जेका ॻाल्हि कई आहे, जेकॾहिं हिकु ॿ मोरका ॾेखारिया वञनि हा, जेको आहे पंहिंजे वेस्टर्न साइड खां, पर्शियन साइड खां जेके उन ते हमला थींदा रहनि था पहाड़ी इलाइक़नि खां, त पोइ थी सघे थो हिन जो कैनवास वॾो थिए हा ऐं नाविल जेको आहे पोइ ही नावलेट मां जेको आहे फ्री नाविल थी वञे हा। बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हांजी दुरुस्त आहे जी। अच्छा, असां वटि यूसुफ साहब मौजूदु आहिनि। साईं, पहिरीं खां त भलीकार तव्हांखे हिन स्टूडियो में, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। मोहम्मद यूसुफ साहब, तव्हांखे आवाज़ अचे पियो सर?
साईं महिरबानी तव्हांजी आवाज़ अचे पियो जी मुंहिंजो आवाज़ अवां ॾे अचे पियो जी जी बिल्कुलु तव्हांजो आवाज़ अचे पियो अॼु असां आमरी नॉवलेट ते ॻाल्हाए रहिया आहियूं असांखे अधु कलाक खनि थी वियो आहे ऐं जेका सो तव्हां थोरो लेट आया आहियो जेकॾहिं तव्हां वटि नॉवलेट हिते मौजूदु आहे त इन मां असांखे हिकिड़ो टुकड़ो पढ़ी ॿुधायो इहा असांजे हिन स्ट्रीम जी रिवायत आहे उहा असां बरक़रार रखणु था चाहियूं महिरबानी करे तव्हां उन मां हिकिड़ो पीस पढ़ो पोइ वरी असां जेका आहे तव्हां सां हिन खे डिस्कस कयूं जेको जंहिं मां बाब मां चयो चैप्टर मां पहिरें चैप्टर मां पहिरियों ई जेको सो पढ़ जेका तव्हांजी दिलि न हाणे जेको मूं खोलियो आहे त पहिरियों ई जेको सो चैप्टर खुलियल आहे उन जो उनवान आहे मुहिन जो जनम आवाज़ अचे पियो सर जी 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 अॼु पूरा 6 ॾींहं थी चुका आहिनि जो महाराजा जी भाग भरी वञी साधना मां पुत्र जनमियो आहे सिंध देश जे आमरी परगिणे में वॾो जशन लॻो पियो आहे हर पासे खां दान विरहायो पियो वञे ऐं ॿिए तरफ़ गांयुनि जो खीर माण्हुनि खे पियारियो पियो वञे महासागर सिंधूअ ते पुखा विधा पिया वञनि मायूं दायूं अॼु ख़ुशि हुयूं हेॾां ॿारनि जूं खेंचलूं ऐं हुकरिया सॼे माहौल में सुंदर साज़नि ऐं आवाज़नि जो रंग भरे रहिया हुआ महाराजा अॼु ॾाढो ख़ुशि हो पंहिंजे वञी साधना खे ॾिसी चवणु लॻो अॼु सपत सिंधूअ जो वारिस जनमियो आहे अॼु आमरीअ जो वारिस जनमियो आहे ऐं अॼु सभीता जो विहाऊ तारो उभरियो आहे ए जग जा मालिक तूं महान आहीं ऊचो आहीं तुंहिंजो को मट न आहे ऐं असां सभिनी खे तूं पसी थो असांजी धरती माता खे तूं ताती थो ही तुंहिंजो धरतीअ लाइ ॾिनल तोहफ़ो असां क़बूल करियूं था ऐं तोखां ई आशीर्वाद वठूं था शाल ही बालक हिन महान धरतीअ ते अमन ऐं ख़ुशहालीअ जो ऐं हिन सॼे पृथ्वीअ जो भाग भरियो इंसान बणिजे ऊचो इंसान आज़ाद इंसान हिन मथे आकाश तरफ़ ॾिठो त ख़ुशीअ मां गिलनि ते लुड़क लाड़े विठो ऐं पोइ हिन पंहिंजे पुत्र जे निड़ ते चुमी ॾेई खेसि माउ साधना जे झोलीअ में ॾिनो ठीकु आहे त हेसि ताईं कलीम साहब जी सर जी जी थैंक यू वेरी मच यूसुफ साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हिन नॉवलेट मां पढ़ियो आहे दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन नॉवलेट जा 5 बाब आहिनि ऐं जंहिं मां पहिरियों बाब मोहिन जो जनम आहे मोहिन अची वियो सिंधिया पदर युद्ध भूमि ऐं आमरी इहे 5 बाब आहिनि इन नॉवलेट जा ऐं उन्हनि मां जेको आहे पहिरें बाब मां यूसुफ साहब हींअर पढ़ियो आहे ऐं असां यूसुफ साहब खां सभ खां पहिरीं इहो पुछंदासीं यूसुफ साहब तव्हां शिक्षण जे हवाले सां ही शायदि तव्हांजो पहिरियों तजुर्बो आहे तव्हां हुन खां अॻु में तहक़ीक़ी कम में कंदा रहिया आहियो मुख़्तलिफ़ हवालनि सां ॿोली जे हवाले सां बि तव्हांजा तहक़ीक़ी मज़मून गुज़ारी कंदा रहंदा शिक्षण जो तजुर्बो तव्हांजो कीअं रहियो ऐं उहो तव्हां असांखे ॿुधायो ऐं आम माण्हुनि जो ख़्यालु तव्हांखे ॿुधायो जी यूसुफ साहब जी पहिरीं त तव्हांजी महिरबानी ऐं इन्हनि दोस्तनि जी अख़्तर हफ़ीज़ जी ऐं साईं अहमद साहब जी ऐं जेके बि दोस्त ॿुधनि पिया ॾिसनि पिया उन्हनि सभिनी जी महिरबानी जो हिन नावेल खे तव्हां नावलेट खे तव्हां टाइम बि ॾिनो ऐं हिन ते डिस्कशन करे हिन खे अहम बनायो आहे अदा ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु फिक्शन जे तरफ़ां हीउ मुंहिंजो पहिरियों जेको सो नावलेट आहे पर इन खां अॻु में मूं नंढियूं नंढियूं कहाणियूं लिखियूं हुयूं जेके मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं मुख़्तलिफ़ किताबनि में छपियूं जेके तमामु मुख़्तसिर हुयूं जंहिंजे बारे में पाण तव्हां सां डिस्कस थींदी रहंदी आहे भोग चर्चा बि थींदा रहिया आहिनि इहो हिकिड़ो पर नावलेट जे हिसाब सां या नावेल जे हिसाब सां हीउ पहिरियों तजुर्बो मूंखे ॾाढो सुठो लॻो त हिकु मुसलसिल कहाणी खे खणी मुख़्तलिफ़ किरदारनि खां उन्हनि में उन्हनि जा किरदार उन्हनि जा डायलॉग चवाइण ऐं उन्हनि जो किरदारु वाज़े करणु उन्हनि खे मुतहरिक किरदारनि खे ॾेखारणु ऐं उन्हनि जी ॿोली उन्हनि जे माहौल मुताबिक़
ऐं उन दौर जे मुताबिक़ हिकिड़ी सिचुएशन ऐं माहौल ॾेखारणु पंहिंजे नावलेट में हिकु मुश्किल बि कमु हुयो, पर पंहिंजी जाइ ते जॾहिं विजन क्लियर हूंदो आहे ऐं कहाणी क्लियर हूंदी आहे त पोइ लिखण में तमामु घणी आसानी थींदी आहे। जीअं त मुंहिंजा नावेल सुठा पढ़ियल आहिनि ऐं जेके से पुराणा पढ़ियल आहिनि, नवां नावेल अचनि पिया उहे बि कुझु पढ़ूं पिया था। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त जेके पुराणा नावेल आहिनि सिराज जा, अली बाबा जा या जेको सो आगा साहब जा, त उन्हनि जो जेको पैटर्न आहे उहो धरतीअ सां ऐं तारीख़ सां लाॻापियल आहे। उन खां अलावा मूं जॾहिं तारीख़ी किताब पढ़िया, ख़ुदि सांगड़ नावेल हिकिड़ो बहितरीनु जेरो जाॻंदो, मां त ईअं चवंदुसि जेरो जाॻंदी तारीख़ जो हिकिड़ो बहितरीनु नावेल आहे ऐं उनखे बि जेकॾहिं पढ़िजे थो त उहा उन मां बि तारीख़ ज़ाहिर थिए थी। हीअ नावेलेट जॾहिं मूं लिखियो पिए त हिन जी जेको प्लाट हुयो। जी जी असांजो दोस्त आहे वफ़ा साले राजपर, साईं चवनि जी था मूंखे आवाज़ ताईं नथो अचे। दोस्त जेके असांखे ॾिसनि पिया, महिरबानी करे कंफर्म कजो त तव्हांखे आवाज़ अचे थो, जेके न पोइ वरी उन हवाले सां तव्हां कयो। जी यूसुफ साहब। हा, सो मां चयो त जेके बि हिन में हिकिड़ा किरदार आहिनि उहे त किरदार पंहिंजा राइटर ठाहे थो, पर जेके वाकिया या जेके जायूं आहिनि ऐं जेके उन्हनि जो माहौल जेको आहे सो पंहिंजे समाज जे माना या उन माहौल मां हिकिड़े हक़ीक़त जे बुनियाद ते खणे बि थो, पोइ उनखे फिक्शनाइज़ करे थो। आमरी हिकिड़ो तारीख़ी बाग मकान आहे ऐं उहो अवाली तारीख़ जो हिकिड़ो बाग मकान आहे। मन जो दड़ो बि उन्हनि जो हिकिड़ो जदीद वर्जन आहे। पहिरीं आमरी आहे त उहो एॾो जदीद न हुयो, पर उन जी जदीद वर्जन जेको चइजे ऐं उहो मन जो दड़ो शहर आहे, मन जो दड़ो हिकिड़ी रियासत आहे, मन जो दड़ो हिकिड़ो मुल्क आहे। अहिड़े नमूने सां उन दरिया जे किनारे ते आमरी ऐं हिन पासे कीरथर जबल जूं कतारूं जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियो वियो आहे, जीअं लकी जबल आहे, भगोटोड़ जबल आहे, भित जबल आहे ऐं जामशोरो जबल आहे। अहिड़े नमूने सां अॻियां हली कारो जबल थिए थो, पर इहो सॼो कीरथर जबल जी हिकिड़ी कतार आहे, हिकिड़ो सिलसिलो आहे, रेंज आहे। त इहे सभु शयूं मुंहिंजे ज़हन में हुयूं ऐं उन में रुॻो किरदारनि खे मुतहरिक करणो हुयो ऐं उन तारीख़ खे हिकु फिक्शनाइज़्ड करे हिकु तख़यलाती हिकिड़े ख़याली जेको जीअं साईं अमर साहब चयो फैंटेसी नावेल हिनखे चई सघिजे थो, बिल्कुलु हिनखे ईअं ई चई सघिजे थो ऐं उन ई पैटर्न ते हीअ नंढिड़ो नावेलेट मूं लिखियो आहे। मूंखे तजुर्बो ही जेको ॾाढो सुठो लॻो ऐं हिकिड़ो नावेल ॿियो बि मां लिखां पियो थो, उन जो कुझु माना हिकिड़ो ख़ाको तयारु करे छॾियो अथमि। इनशा उहो बि हिन ई साल पधिरो थींदो, पोइ दोस्तनि खे उन्हनि जी राय मुताबिक़ उन्हनि खां बि राय वठबी। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू। जी महिरबानी यूसुफ साहब, तव्हां असां सां गॾु रहो, असां वरी तव्हांखे जी अचूं जी था। असां हींअर जेको आहे सो अख्तर हफ़ीज़ खां हिन नाविल में हिकिड़ो किरदारु आहे मोहिन जो, ॿियो शहज़ादी जेका सिंधिया आहे उन्हनि जे इश्क जे हवाले सां उहो जेको आहे सो उन में मूं ऑब्ज़र्व कयो त उहो किरदारु जेको आहे सो मोहिन जो किरदारु एतिरो त नफ़ीस आहे जो जी जी उहो उनखे चवंदे बि डिॼे थो ऐं जॾहिं उनखे ॾिसे थो त बेहोश थो थी वञे उनजे हुस्न खे। ऐं असां इन ते जी 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 अॻे जी डिस्कस कयो हो, अमर साहब बि असां सां डिस्कस कयो। अख्तर खां पहिरीं इन्हनि ॿिन्ही किरदारनि जे हवाले सां पुछूं था, पोइ वरी अमर साहब ऐं यूसुफ साहब जे करे। जी अख्तर। जी 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 बिल्कुलु। मुख्य किरदार है। जी मुझे आवाज अचे पे जी आवाज़ अचे पियो, पर घटि पियो आवाज़ अचे, थोरो डिम थो आवाज़ अचे, पर आवाज़ अचे पियो। जी जी त आवाज़ अञा वरी बंदि थी वियो, अलाए छो।
टेक्निकल मसलो आहे, असां तेसिताईं अमर साहब खां पुछी वठूं भला। अख्तर तव्हां जी जी जॉइन जी कयो असांखे, अख्तर माइक अनम्यूट कयो तव्हां। जी जी अमर साहब, तव्हांजा इन जी सर। ॿिनि किरदारनि जे हवाले सां राय, पोइ वरी अख्तर जॉइन करे था असांखे। अमर साहब जी सर। जी, हिन नॉवेल में जेके किरदार आहिनि, मोहन ऐं जेको उनजी जेका महबूबा आहे शहज़ादी, उनजो इश्क जेको आहे उहो तव्हां उन्हनि ॿिनि किरदारनि खे कीअं था ॾिसो, ऐं उन्हनि जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो थोरो। सर आवाज़ जा मसलो आहे वाकई आवाज़ जो पंहिंजे प्रोग्राम में। मुंहिंजो आवाज़ अचे पियो मुंहिंजो आवाज़, हा मूं ॾांहुं आवाज़ त अचे पियो, तव्हांजो ॾे आवाज़ अचे मुंहिंजो? जी जी आवाज़ अचे पियो। ठीकु आहे सर, ठीकु आहे। जी पर हाणे हिन नावलेट में जेके किरदार आहिनि उहे कीअं त पहिरियां असां ॾिसूं था न त मोहन जो जनमु थिए थो, माना हुनजो जेको हीरो आहे उहो मोहन ई आहे, जेको पंहिंजे आमरी जो जेको बादशाह आहे, पंहिंजो राजा आहे, उनजो पुटु आहे। ऐं उनजी माउ आहे साधना, जेको किरदारु ॾेखारियो वियो आहे हिकिड़ी माउ जो, ॾाढो ख़ूबसूरत किरदारु आहे। ऐं हुनजे ॼमण सां जेको आहे तमामु वॾो जशन थिए थो। जीअं यूसुफ साहब पढ़ियो त जेको किरदारु निगारी आहे उहा शुरू थिए थी मोहन जे ॼमण सां ई। त ऐं बुनियादी जेको किरदारु आहे उन जी ॻाल्हि थोरो वधाईंदुसि अॻिते। त उन शोर तमामु घणो हले छो। अच्छा, उन में उन किरदार जी जेका आहे ज़ाहिरा, जीअं हिकिड़ो कंहिं राजा जे घर में पुटु ॼमंदो आहे त उनजी तरबियत शुरू थी वेंदी आहे। त हाणे हिते बि नावेल खे जेको डेवलप, माइक कुझु देरि लाइ म्यूट कयो त तव्हांजो आवाज़ अचे रिफ्लेक्शन में। जी अमर साहब। सो असुल में जेको नावेल जो हीरो आहे उहो जेको नौजवान उनजी तरबियत शुरू थिए थी, शुरू खां ई पहिरें ॾिसूं था असां, पहिरियां जशन थिए थो, उन खां बाद में जेको ॿियो चैप्टर अचे थो त मोहन अची वियो, त उन खां शुरू थिए थी हुनजी तरबियत शुरू थी वञे थी। त हू छो त हू मुस्तक़बिल जो जेको आहे राजा आहे, इन करे हुनखे हिकिड़े वॾे सफ़र ते जेको आहे रवानो कयो वञे थो। हाणे हिन में जेका किरदार निगारी आहे ख़ासि करे हीरो जी, उहा इन ख़ासि करे जेको जर्मन हिकिड़ो नाविल जो क़िस्म आहे बिल्डज रोमन असां चवंदा आहियूं हुनखे। त बिल्डज रोमन में थींदो ईअं आहे त जेको हीरो आहे उनजो शुरू खां हिकिड़ी पंहिंजी तरबियत शुरू थींदी आहे, त स्टेप बाय स्टेप उनखे उहो अॻिते वधंदो आहे। त उहो अॻिते हली वञी जेको आहे हिकिड़ो जीअं हीरो वांगुरु हू तयारु थींदो आहे, ऐं अॻिते जेके शयूं आहिनि उनखे उहो फेस कंदो आहे। बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं ई हिन नावलेट में ॾेखारियल आहे त जेको मोहन आहे उनजी जेका तरबियत आहे उहो नंढे हूंदे खां वठी जेको आहे दरबार में शुरू थिए थी। उनजा जेके वज़ीर आहिनि, उनजा मुशीर आहिनि, ॿिया आहिनि, उहे उनजी तरबियत करणु शुरू करे ॾियनि था। त ख़ासि करे जेको जोया साहब जेको पंहिंजे किरदारु निगारी उन नौजवान जी कई आहे, त उनखे हिकिड़ो बहादुर पंहिंजो बेडपो बहादुर, उन खां अलावा मुहमजू ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जी जेका आहे इल्मु नॉलेज हासिलु करणु, तरबियत वठणु, ऐं जेके दरबार में ख़ासि करे जेको ज्ञानी आहिनि ऐं तरबियत ॾींदड़ जेके आहिनि हिकिड़ा आलिम आहिनि, उन्हनि जे अॻियां उनखे उन वटि छॾियो वञे थो। उहे उनखे पहाड़नि में तरबियत ॾियनि था ऐं पोइ हुनखे हिकिड़े वॾे सफ़र मां गुज़ारीनि था, त जीअं हूअ जेके पंहिंजे रियल लाइफ जा जेके तजुर्बा आहे उहो हासिलु करे सघे। त ईअं हिन हीरो खे जेको आहे ट्रेंड कयो वञे थो। त इहो जेका तरबियत आहे उन हीरो जी, ऐं उनखे पोइ पहिरियों जेको टास्क ॾिनो वञे थो त उहो टास्क हूंदो आहे
जेको सिंधिया पधर हिकिड़े वॾी आंधीअ में लटिजी वञे थो त उहो सॼो शहर तबाह थी वञे थो, उनजी आबादी जेका आहे उहा दरपदर थी वञे थी त उनखे उनजी मदद लाइ जेको आहे मुहिन खे मोकिलियो वञे थो पंहिंजी फ़ौज जे जवाननि सां गॾु ॿियनि माण्हुनि सां, त हूअ उन में पंहिंजी जेका पहिरीं सलाहियत आहे उहा पंहिंजी ॾेखारे। त उते जॾहिं हू वञे थो त असां ॾिसूं था त उते हिकिड़ो ॿियो किरदारु आहे सिंधिया जेका उतां जी कन्या आहे, माना उतां जे जंहिंखे बादशाह खणी चऊं या उतां जो जेको राजा आहे उन जी जंहिंखे चऊं पाण खणी त शहज़ादी आहे उहा, ऐं उनजी हिन ते नज़र पए थी ही पाण में जेको आहे हिक ॿिए खे दिलि ॾेई वेहनि था। त मोहन जे किरदार ऐं उनजी जेका ख़ूबसूरती आहे, हुस्न आहे, उन ते हूअ मोहत थिए थी ऐं हुनखे हुन जे लाइ कमु कंदे ॾिसी शहर खे वरी ॿीहर जेको आहे आबाद कंदे ॾिसी या उनखे ठाहींदे ॾिसी जेका आहे उहा हुनजी जेका पंहिंजी हिमत आहे, हुनजी जेका बहादुरी आहे, हुनजी जेका सघ आहे, ताक़त आहे, हुनजी जेका हुस्न आहे, उन सभिनी ख़ूबियुनि खां मुतासिर थिए थी। त इन हवाले सां मोहन खे इन मरहले मां बि गुज़ारियो वञे थो। उन खां बाद में असां ॾिसूं था त जेको ॿियो हिकिड़ो चैप्टर आहे जेको युद्ध जो चैप्टर आहे, पोइ बाद में उन में हुनखे मोहन जेको आहे जंग विढ़ण लाइ जेको आहे रवानो थिए थो। त ईअं जेका किरदार पंहिंजो आहे पंहिंजे मोहन जो, उहो मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे थो, उनजी मुख़्तलिफ़ मरहलनि में तरबियत थिए थी ऐं उन सभिनी मरहलनि में उहो सुभारो थिए थो ऐं आख़िर में असां ॾिसूं था त उहो किरदारु जेको आहे पंहिंजे युद्ध में, आख़िरी युद्ध में पंहिंजे वतन तां जेको आहे कुर्बान थिए थो ऐं हुनजो लाश जेको आहे उहो आमरी खणी वञनि था जिते हिकिड़ो वॾो जशन थिए थो ऐं इन विच में हुनजी हुन पंहिंजे हुन सां शादी बि थिए थी, जंहिं मां हिकिड़ो पुटु जेको आहे हुनखे आख़िर में ॼमे थो। त नाविलेट जेको आहे उहो उन पुट जे ॼमण जे ते वञी जेको आहे ख़तमु थिए थो। त आउं सम्झां थो हिन सॼे नाविल में जेको मेजर किरदारु आहे, वॾे में वॾो किरदारु जेको आहे उहो आहे इहे पंहिंजे मोहन जो, ऐं बाक़ी किरदार हुन जा जेके आहिनि उहे एतिरा वधीक उभरियल न आहिनि ऐं उहे हुन जा जेके आहिनि जंहिंखे चइजे त खणी सपोर्टिंग कैरेक्टर्स आहिनि। ख़ासि करे हुनजी माउ जो किरदारु आहे या जेको ॿियो आहे हिकिड़ो हुनजो ढोले सिंह जो किरदारु आहे जेको हिकिड़ो गैबी मदद खणी अचे थो हाथियुनि जी हुन में, ख़ासि करे आर्यन में सां जॾहिं हू विढ़नि था उन फ़ौज में। त कुझु अहिड़ा किरदार बि आहिनि, जीअं मिसाल ढोले सिंह जो किरदारु आहे त उहे किरदार ईअं महसूसु थियनि था ॼण त माना पंहिंजा माक़ूफ़ल फितरत किरदार हुजनि, माना हिकिड़े अहिड़े सघ सां लेस हूंदा आहिनि जो जंग में अची पवंदा आहिनि त हुनजो पासो जेको आहे पलटे छॾींदा आहिनि। त ईअं माना कुझु किरदार आहिनि ख़ासि करे। त आउं सम्झां थो त हिकिड़ो जेको आहे मुख़्तलिफ़ ॿिया बि किरदार आहिनि, नंढा नंढा किरदार आहिनि। सोढल जो किरदारु आहे ऐं उन खां अलावा जेको आहे हुनजी माउ जो किरदारु जेको साधना जो आहे उहो ॾाढो सुठो किरदारु आहे। ख़ासि करे हुन पंहिंजे पुट लाइ हमेशह जेका आहे हू रहंदी आहे, पंहिंजे चिंता हुनखे हूंदी आहे। ऐं सारंग जो हिकिड़ो किरदारु आहे जेको महासेना जेका आहे उन पति जो हिकिड़ो ख़ासि करे जंहिंखे साईं ॾेखारियो आहे सिंधु देश जी महासेना पति सारंग जो पुटु ढोलियो सिंह हूंदो आहे ऐं वरी सेनापति जेको सारंग आहे उहो बि हिन में हूंदो आहे। त आउं सम्झां थो त सारंग जो किरदारु ईअं आहे जीअं ॿियनि असांजे नावलनि में बि सारंग जो किरदारु रहे थो। हीअ हिकिड़ो सारंग हिकिड़ो कंटिन्यूटी आहे हिकु अहिड़े किरदार जी जंहिंखे यूसुफ साहब ईअं ॾेखारियो आहे त जहिड़ो कर सारंग जेको आहे मुंहं जे दड़े में बि जेको आहे सारंग मौजूदु आहे। ऐं असां ॾिसूं था त साॻियो सारंग जेको आहे सराज जे नावलनि में
ऐं पंहिंजे असांजो जेको नावेल आहे हिन जो साईं पंहिंजो अली बाबा हा उन में बि आहे। उन खां अलावा आगा सलीम जे नावलनि में बि आहे ऐं मुख़्तलिफ़ नावलनि में असांजो जो किरदारु आहे इहो हिकिड़ो जंहिंखे पाण चऊं त जेको वेढ़ाक क़िस्म जो किरदारु आहे, जेको हिकिड़ो तरक़ी पसंद टाइप कैरेक्टर आहे। उनखां तरक़ी पसंद चवां या न चवां सिराज जे नाले मुंहिंजे ख्याल में बि आहे। हा सिराज त मोस्टली उनखे रखियो वियो आहे त इहो बि उन में मौजूदु आहे। त अहिड़े क़िस्म जा किरदार असां ॾिसूं था जेके मुहिम खे जेको आहे मुख़्तलिफ़ हुन मुहिम जी हिन में मदद कनि था। त छो त नाविल हिकिड़ो नाविलेट नंढो आहे पंहिंजे हुन में, त इन करे ॿिया जेके किरदार आहिनि उहे घणा जेके आहिनि उहे पंहिंजा डेवलप न आहिनि। उन्हनि जो के कुझु शयूं आहिनि जेके पंहिंजे जंग में ख़ासि करे जेको युद्ध वारो चैप्टर आहे उन में हू इस्तेमालु थियनि था। जीअं मिसाल मूं इन ॿिनि किरदारनि जी ॻाल्हि कई, जेको सेनापति आहे उनजो पुटु ऐं उन ऐं सारंग ख़ुदि जेको आहे, ही ॿ किरदार जेके आहिनि हुन में शामिल आहिनि। जी सर। जी थैंक यू अमर साहब, तव्हां तफ़सीली कमेंट ॾिनो। अच्छा ही दोस्तो असांखे सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत नक़ाद साईं अकबर लगारी साहब जॉइन कयो आहे, पर साईं असां सां स्टूडियो में न आहिनि। साईं असां सां कमेंट्स में गॾु आहिनि ऐं कुझु सबबनि जे करे जेको आहे सो साईं अॼु शामिल न थी सघिया आहिनि ऐं उहे जेको आहे सो असांजे ईंदड़ स्ट्रीम्स में बाक़ाइदा असां सां गॾु हूंदा ऐं पंहिंजो इनपुट असांखे ॾींदा। साईं जन हिते कुझु सवाल कया आहिनि साईं अकबर साहब, मां अख्तर ॾे हलां थो पहिरीं किरदारनि जे हवाले सां। ऐं अख्तर अकबर लगारी साहब बि इहो ई सवाल कयो आहे, जेको छोकिरी जो किरदारु आहे। अख्तर तव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी मूंखे तव्हांजो आवाज़ अचे पियो। अख्तर तव्हां प्लीज़ थोरो माइक वेझो कजो त तव्हांजो आवाज़। जी मूंखे तव्हांजो आवाज़ अचे पियो। अच्छा दोस्तो अख्तर जो आवाज़ तव्हांखे अचे पियो? अमर साहब तव्हांखे अचे पियो अख्तर जो आवाज़? न पियो अचे अख्तर जो आवाज़। अच्छा अच्छा, ही अकबर लगारी साहब जेको आहे सो सवाल कयो आहे, छोकिरी खे ॾिसण शर्त ई जेको आहे सो बेहोश थी वञे थो, एॾो मुगालतो। अच्छा इहो यूसुफ साहब तव्हां असां इहो डिस्कस कंदा रहिया आहियूं अॻु में बि। हा अख्तर अख्तर जी तव्हांखे जी आवाज़ अचे पियो? जी कल्ह मूंखे तव्हांजो आवाज़ अचे पियो, मुंहिंजो आवाज़ अचे हा पियो? हाणे अचेसि पियो। जी हा जी अख्तर ही अकबर साहब बि उहो ई सवाल कयो आहे त छोकिरी खे ॾिसण शर्त, हिन ते पाण बि डिस्कस कंदा रहिया आहियूं। उहो किरदारु जेको आहे मोइन एॾो वॾो बहादुर जेको आहे, ऐं यूसुफ साहब ते शायदि सभिनी खां वधीक तनक़ीद इन हवाले सां ई थींदी रही आहे त जेको आहे सो छोकिरी खे ॾिसण शर्त ई बेहोश थी वञे थो, एॾो मुगालतो। तव्हां हिन बारे में छा चवंदो? पोइ इहो वरी यूसुफ साहब खां पुछूं था ऐं असां जेको आहे सो अकबर साहब कुझु ॿिया सवाल कया आहिनि उहे बि खणूं था। जी अख्तर। हा इहो जेको सीन हो नाविल में, इन सीन सां जेको आहे उहो ॻाल्हि ॿोल्हि थींदी रही आहे, उन ते पाण घणो बहस मुबाहिसो कंदा रहिया आहियूं। इहो वाकई सॼे नाविल में इहो हिकिड़ो अहिड़ो तज़ाद जेको आहे तकरार साम्हूं आयो त हिकिड़ो अहिड़ो किरदारु जेको मुख्य किरदारु आहे नाविलेट जो, इन खां पोइ उहो हिकिड़ो वेड़ू आहे, उहो वेढ़ाक आहे ऐं हिकिड़ो वतन दोस्त हीरो आहे। उन खे एॾो इन पल में एॾो कमज़ोर करे ॾेखारियो वियो जो हू जीअं उन छोकिरी खे ॾिसे थो त हिकदमि उन जी जेका सूंह जी झलक आहे जेका ॾिसे थो त बेहोश थो थी वञे, वरी उनखे तिरियूं था हणनि, होश में था आणनि। त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो इन जो कमज़ोर पासो हो इन हवाले सां त अहिड़ो हुन किरदार में छा हो, छोकिरी जे किरदार में जेका हीरोइन आहे, जो उहो हीरो जेको आहे उन सूंह खे सही नथो सघे ऐं हिकदमि बेहोश थी थो वञे। उनखे जेकॾहिं कोशिशि इहा कई वञे हा त हिते अहिड़ो माहौल पैदा कयो वञे हा उहो वधीक मुनासिबु हो, पर उहो ज़ाहिर आहे उनजो बहितर जवाबु हिकिड़ो लेखक
तख़लीकार आहे नाविल जो उहो ॾेई सघे थो त हुन इहा सेटिंग या इहो सीन छो रखियो, अहिड़ी कहिड़ी ज़रूरत महसूस थी हुनखे जो हुन सूंहं जे ॾाढो शिकस्त खाधी या को ॿियो सबबु हो? अच्छा महिरबानी अख्तर। अच्छा यूसुफ साहब तव्हां डिस्कनेक्ट थी आहियो, महिरबानी करे ज्वाइन कयो। हीअ जेको आहे सो अकबर साहब तव्हांजा खां ई सवाल करे पियो। ऐं यूसुफ साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी अदा लाइट वई हली ही तो इन जे करे डिस्कनेक्ट थियासीं। अच्छा हाणे आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी 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 बिल्कुलु अचे पियो। हाणे यूसुफ साहब अकबर साहब बि उहे ई जेको आहे सो तकलीफ़ पियो करे जेका असां कंदा रहिया आहियूं ऐं तव्हां जी 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 असांखे जवाब ॾींदा रहिया आहियो। ऐं सभिनी खां पहिरीं जेको सवाल आयो आहे अकबर जी साहब अकबर साहब तरफ़ां ते छोकिरी खे ॾिसण शर्ती बेहोश थी थो वञे। इन ते हाँ जी 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 ॾाढो ॻाल्हाईंदा रहिया आहियूं ऐं जी तव्हां जी सां ख़ूब चर्चा कंदा रहिया आहियूं त जी असां जी तव्हां इन किरदार जे हवाले सां ॿुधायो, पोइ वरी अकबर साहब जा कुझु ॿिया सवाल आहिनि उहे बि पाण करूं था। महिरबानी तव्हांजी ऐं साईं अकबर साहब जी बि। ऐं मां तनक़ीद खे पंहिंजी आजाद सम्झां थो ऐं पंहिंजे लाइ हिकिड़ी रहबरी सम्झां थो। ऐं तव्हां जेका बि तनक़ीद कंदव हिन में या हूअं बि मां हुनखे क़बूलु कयां थो। पर हाणे हिकिड़ी थोरी नंढड़ी वज़ाहत, छो त वज़ाहत करणु त न घुरिजे, जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे क़बूलु करणु घुरिजे। पर अदा ॻाल्हि हीअ आहे त असां वटि माज़ी में जेके लोक कहाणियूं आहिनि, मुंहिंजो आवाज़ु अचे पियो न दा? जी जी साईं तव्हां ॻाल्हाईंदा रहो, तव्हांजो आवाज़ु अचे पियो। हा, जेके लोक कहाणियूं आहिनि जेके सिंधी अदबी बोर्ड वारनि छपियूं आहिनि, उन में कई कहाणियुनि में अहिड़ा वाक़िया ॾिना विया आहिनि त हू शहज़ादा पंहिंजे बादशाह पंहिंजे पुटनि खे चई छॾियो त बाबा वञो ही मुहिम अथव ऐं वञी जेको सो तव्हां इहो सर करे अचो ऐं पोइ तव्हांखे बादशाही ॾिबी या जेके तव्हांजूं शादियूं कराई वेंदियूं। पोइ के शहज़ादा ॾखिण था वञनि, के उत्तर था वञनि, के ओलह था वञनि, ऐं के जेके से ॾाणियुनि जे वर चढ़ी वञनि, के जादूगरियाणियुनि जे वर चढ़ी था वञनि, के वरी सुहिणियुनि औरतुनि जे वर चढ़ी जेको सो पाण खे तबाह ऐं बर्बादु कराए था छॾनि। अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ॾिसो शाह लतीफ़ मूमल राणो बि किसो बयानु कयो आहे, जंहिंमें मूमल पंहिंजो जेको टिकसाट ठाहे थी ऐं उन में कई शहज़ादनि खे पंहिंजी सूंहं जे चकर में घुमाए फिराए तबाह ऐं बर्बादु करे थी वञे, दौलत खसे थी ऐं पोइ राणो अचे थो जेको हुनजे पंहिंजे अकुलमंदी ॾाहप सां जेको सो कामयाबु थिए थो। त हिन जेके कहाणीअ में या नाविल में या नावलेट में जेका कहाणी इहो जेको सीन आहे इहो, त मां जेकॾहिं पढ़ां इहो त मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ी सुंदर नारी असुल सिज जहिड़ी अछी उजरी खीर जहिड़ी जंहिंजे अखियुनि में आकाश जॾी वसत आहे। इहे ख़्याल आहिनि मुहिम जा। जॾहिं ॿिन्ही जूं अखियूं पाण में मिलियूं तॾहिं हिन जी घूर न सहंदे हू पाण झले न सघियो, वञी पट ते कयईं। पोइ त सभिनी में राड़ो पइजी वियो। एतिरे में मींहुं जेको हुनजो साथी हो उहो डोड़ी अची मुंहनि खे उथारण लाइ झुके थो, पंहिंजी बांह जे सहारे ॾियण जी कोशिशि कई त मींहं जी बांह हुनखे झटके सां परे उछल ॾींदे वॾी फुर्तीअ सां पाण उथी खड़ो थिए थो। हू बेहोश कोन थो थिए पर हू किरी थो पवे। हुनजी सूंहं जी सहप ऐं जेका घूर जेको आहे सिंधिया जी अखि जी घूर ऐं सूंहं जो ताप जेको आहे सो न सहंदे, छो त कॾहिं कॾहिं अहिड़ो जिते दिलि जा मामला हूंदा आहिनि उते अकुलु कमु न कंदो आहे, ॾाहप कमु न कंदी आहे ऐं उते उहो चरख़ थी वेंदो आहे। अकुलु चवंदा आहिनि न अकुलु चरख़ थी थो वञे। अहिड़े क़िस्म जो मूं हिते सीन ॾिनो आहे। पर जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो समाज में न थियो आहे या वरी जेकॾहिं तव्हांजी इन ते तनक़ीद आहे या अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि आहे त मां हुनखे क़बूलु कयां थो। ऐं इहा ई जेका ॻाल्हि आहे, पर लोक अदब में ऐं लोक कहाणियुनि में अहिड़े क़िस्म जूं शयूं ॾिनल ज़रूरु आहिनि। तव्हां पढ़ंदो त महिरबानी तव्हांजी। ईअं त चवंदा आहिनि त फिक्शन में सभु कुझु हली वेंदो आहे ऐं इहो जेकॾहिं न जी जी थियो आहे ऐं फिक्शन आहे त हली वेंदो, पर इहो जी असां मिड़े जेको आहे सो तव्हांखे तंग करण लाइ चवंदा आहियूं, पर इहो जेको आहे सो
तव्हां वाकई में इहो जेको पढ़ियो आहे उन में तजला अहिड़ा ॾेखारिया आहिनि उन छोकिरी जा मां बि बेहोश थियण वारो हुअसि। ख़ैर अच्छा अच्छा तूं पाण जल तोखे केरु बि उथारण वारो कोन्हे। हलो जी अदा हलो ही अमर साहब खां बि पुछूं था ऐं यूसुफ साहब तव्हां खां बि अकबर साहब हिकिड़ो ॿियो क्वेश्चन कयो आहे। हिन नॉवल में ॿोधी ॾेखारिया विया आहिनि। मुंहिंजे इल्म मुताबिक़ हिन ज़माने में गौतम बुद्ध त ॼाओ ई कोन हो। जी 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 अमर साहब ऐं यूसुफ साहब जी 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 हाणे ॾिसो अॻु में तव्हां चवंदा आया आहियो त नावेल में तारीख़ न ॾिसबी आहे। जेकॾहिं तव्हां हा तारीख़ खे ॻोल्हियो था नावेल में त इहा तव्हांजी वॾी ग़लती आहे। ही फिक्शन आहे ऐं फिक्शन खे कंहिंसां बि जोड़े सघिजे थो। बाक़ी जेको ॿुधी बिल्कुलु उन ज़माने में त कोन हुया, पर ॿोधीअ जो मतिलबु इहो आहे त उहो सूफ़ी, उहो सादो सूदो जेको इंसानु आहे उहो जेको सो हुन में कमु करे थो। बाक़ी रही ॻाल्हि त ॿुधियुनि जे हवाले सां इहो मशहूरु आहे असां वटि त चना जेके हुआ से ॿुधी हुया, ॿुध जा पोलग हुया ऐं पंवर वरी जेके हुया से इन हिंदू धर्म जा हुआ। इन्हनि जूं जंगियूं जहिड़ा थींदा रहिया आहिनि माज़ी में, पर इहे हिन जेके अमरीअ वारे दौर खां पोइ जा ज़रूरु आहिनि, पर इहो फिक्शनाइज़ आहे। हिन में तारीख़ ॻोल्हणु न घुरिजे त बहितर। जी जी ठीकु आहे यूसुफ साहब जी तव्हांजो जवाबु अची वियो। अमर साहब अच्छा हिकिड़ो ॿियो इहो आहे अकबर साहब जो ई सुवालु आहे। पाण इहा अकबर साहब जेकॾहिं असां सां लाइव हुजे हा त इहे सभु ॻाल्हियूं हिते करे हा, इन करे पाण हिते कंदा था हलूं त ॿुध ख़ुदा बाबति ख़ामोश आहे, छा उहे ख़ुदा खां दुआ घुरंदा आहिनि। अच्छा इहो वरी बि जेको आहे सो मज़हब जे हवाले सां उहो आहे, पर अकबर साहब फिक्शन में जेको आहे सो यूसुफ साहब इहा लिबर्टी खई आहे त उहे दुआ घुरनि था। ऐं यूसुफ साहब ॿुधायो आहे त ॿोधी माना जेके आहे सूफ़ी मंच जिन खे चऊं त उहे एग्ज़ैक्ट उन्हनि मां उहो ॿुध मत जा पैरोकार मुंहिंजे ख़्याल में न आहे। यूसुफ साहब ऐं अमर साहब तव्हां जेकॾहिं हिन ते जवाबु ॾियो। अमर साहब ॻाल्हाए पिरंदे त पोइ आउं थोरो ॻाल्हायां। जी अमर साहब तव्हां ॿुधायो। सर असुल में छा आहे त यूसुफ साहब जेको पहिरियों चैप्टर आहे पंहिंजे हिन नावलेट जो, उन में जे पैदा थिए थो जॾहिं मुयन त उन में इहो काफ़ी ॾेखारियो वियो आहे हुनजी मज़हबी रस्मनि खे। हिकिड़ो त उन में ॾेखारियो वियो आहे घणो, ऐं ॿियो इहो हिन नावलेट में जेके मज़हबी रस्मूं आहिनि या उन जा जेके उहे काफ़ी ॾेखारिया विया आहिनि। हर माना कंहिं बि क़दम खणण खां अॻु में या बाद में वापसि अचण महिल बि माना उनखे ॾेखारियो वियो आहे। पर पहिरें चैप्टर में इहो ॾेखारियो आहे त जॾहिं हू पैदा थिए थो त उन ते जेको महापुरुष आहे हिकिड़ो हुनजो मज़हबी अॻवान आहे नावलेट में ॾेखारियो वियो आहे त उहो ॾांद ते चढ़ी अचे थो। हाणे उन जे अचण खां पोइ वरी सभु उनखे झुकी हू कनि था, पोइ अचे थो मंत्र बि पढ़े थो, इहो ॾेखारियो वियो आहे। ऐं उनजो जेको कल्चर ईअं ॾेखारिजे थो त जीअं माना हिकिड़ो जेको कंहिं जीअं मिसाल जीअं आर्यन जो कल्चर आहे उन क़िस्म जे कल्चर खे, छो त हिन में बि सिंधू जी पूॼा जेका आहे ॾेखारी वई आहे ऐं जीअं आर्या कंदा हुआ। ऐं उन खां अलावा जेके आहिनि जल पूॼारी बि ॾेखारिया विया आहिनि, माना आमरी जा माण्हू जेके आहिनि। त ॿियो ॿी जेका शइ अजीब आहे, जेका ॻाल्हि शायदि अकबर साहब बि कई आहे त आमरी मुंहिंजे ज़हन में बि इहो सुवाल हुआ त छा आमरी जे ज़माने वारा जेके माण्हू हुआ छा उहे ख़ुदा जेको आहे आसमान वारे ख़ुदा जी पूॼा कंदा? छो त हिन में इहो थिए थो त जेको महापुरुष आहे उहो ॿार खे झले आसमान ॾे निहारे, माना उहो दुआ थो घुरे, माना आसमान ॾे निहारे दुआ थो घुरे। त जंहिंमां इहो ज़ाहिर थिए थो त हू कंहिं अणॾिठे ख़ुदा खे जेको आहे शायदि उन खां उहो जेको आहे काशे घुरे पियो। त इहे कुझु अहिड़े क़िस्म जा इशारा मिलनि था त जंहिंमां ज़ाहिर थिए थो
त जेको उनजे मज़हबी शइ आहे उहा सही नमूने सां माना मिक्स ज़ाहिर थिए थी। हिकिड़े वक़्तु इहो ॾेखारियो वञे थो त उहो पाणी जी जल पूॼा था कनि ऐं अगरबत्तियूं ॿारीनि था, दरिया में वञी जेको आहे उते भेटा ॾियनि था ऐं उन खां अलावा पाणी में, ऐं उन खां अलावा जेको आहे वरी ही बि आहे त मथे निहारे ॿार खे मथे खणी माना आसमान ॾे निहारे जेको आहे कुझु पढ़िजे थो। उहो ज़रूरी न आहे उहो दुआ खे असां मंत्र बि चई सघूं था, ॿियो मुख़्तलिफ़ नमूने सां बि चई सघूं था। त इहे शयूं जेके आहिनि हुन में आहिनि। त हाणे इन में ईअं महसूसु थिए थो, वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे त जेको कल्चर ॾेखारियल आहे त उहो ईअं लॻे थो ॼण त ॿुधी कल्चर हुजे। ऐं अख़्तर वारो सुवाल बि पंहिंजी जाइ ते सही आहे, छो त जॾहिं तव्हां पंहिंजे नाला जेके आहिनि मक़ामनि जा ओरिजिनल रखो था ऐं कल्चर बि जेको आहे उन में जॾहिं तव्हां माण्हू खे वठी वञो था त पोइ तारीख़ जो जेको हिकिड़ो ट्रुथ आहे उहो कंहिं न कंहिं नमूने सां जेको आहे रीडर उनखे त ज़ाहिरा ॻोल्हींदो न त भई ट्रुथ किथे आहे। ख़ासि करे जेको आहे मक़ामी पंहिंजी जेका सेटिंग आहे उनखे उन ज़माने जी जेका कल्चर आहे या उन ज़माने जी जेको माण्हुनि जी रहणी कहणी आहे या जेको मज़हब आहे या कल्चर आहे उन सां ज़ाहिर आहे त किथे न किथे त माण्हू पंहिंजे तसवर में रिलेट कंदो। त इन करे इहे सुवाल यकीनन नावलिस्ट जेको आहे या जेको कहाणीकार आहे या जेको नाविल निगार आहे उनखे इहे ज़हन में हुजणु खपनि हा त हू इनखे कीअं थो पंहिंजो डील करे या सेट करे त जीअं इहे सुवाल जेके आहिनि इहे उकलाइजनि हा, माना अॻिते हली या किथे न किथे उकलाइजनि हा। इहे सुवाल ज़रूरु पैदा थियनि था ऐं आउं सम्झां थो इन जो बहितर जवाब त जेको आहे साईं यूसुफ जो साहब ई ॾेई सघे थो। जी महिरबानी अमर साहब। अच्छा ही अकबर साहब हिकिड़ो ॿियो सवाल असां कया। अकबर साहब लाॻी तो 4-5 सवाल असां कया आहिनि ऐं पाण हिकिड़ो सवाल अमर साहब तव्हां खां था वठूं, हिकिड़ो सवाल यूसुफ साहब खां ऐं हिकिड़ो सवाल अख्तर खां, इहे असां टर्न कयूं था। ठीकु आहे। त हाणे जेको आहे असां यूसुफ साहब खां पुछूं था त आमरी जेको आहे सो विचोली सिंध में आहे, उतां जो माण्हू उत्तर वारनि खे दरिया जी ॿोॾि बाबति ख़बर कीअं ॾींदो? जी इहो तव्हांजे लाइ आहे त उहो आमरी खां वञे थो उन पासे शायदि मोहिन वारे शहर जे पासे, मोहिन नगर या के पासे। जी यूसुफ साहब तव्हां हिन ते कमेंट कजो हिन सवाल ते। तव्हांजी महिरबानी, अमर साहब जी बि महिरबानी, साईं अकबर साहब जी बि महिरबानी जो हिन खे ॾाढो गौर सां पढ़ियो बि अथनि ऐं हिन मां इहे शयूं नोट करे पुछनि बि था ऐं हिकिड़े क़िस्म जी मूंखे नए लिखण लाइ वरी नई राह बि ॾसीनि था। इन्हनि जी महिरबानी। असुल ॻाल्हि इहा आहे त मज़हब जेके बि आहिनि से हिकिड़ा कल्चर जो हिसो आहिनि, हिकिड़ो कल्चर आहिनि ऐं इहो जीअं इंसानु पैदा थियो आहे त उन जे कल्चर में इहे मज़हब रहिया आहिनि। पोइ शुरूआति में त ईअं ई आहे त हू जेको बि जंहिंखां बि हींअर बि पुछंदो त ख़ुदा किथे त हू आङुर मथे आसमान ॾेखारींदो। ॿार खां बि पुछंदो, कंहिं ॿिए मज़हब वारनि खां बि पुछंदो त उहो ओॾा आहे। त नंढड़े ॿार खे हू जॾहिं खणी मथे आसमान ॾिए थो त हू आसमान खे पिता सम्झी ऐं जेको सो मुक़दस सम्झी करे हुन ॾे जेको सो ॿार खे इशारतनि करे थो ऐं पोइ मंतर पढ़े थो। मंतर दुआऊं इहे बि हिकिड़ो कल्चर जो हिसो आहिनि, फितरी आहिनि। कहिड़े बि मज़हब जो जॾहिं बि इंसान खे डपु थिए थो या मौत जो डपु थिए थो या बीमार थिए थो या कंहिं मुसीबत में थिए थो त हू ख़ुदि हुनजे फितरी इहा आहे शइ त हुनजे दिलि मां दिमाग़ मां हिकिड़ा जज़्बा निकिरनि था जेके हुनजे दुआउनि जी शिकिल में या वेनतियुनि जे शिकिल में या मिंथुनि जे शिकिल में उहे अचनि था। त हिते इहे आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि त आमिरी विचोले जो आहे ऐं उहे कीअं था हुनखे ॿोॾि जो ॾस ॾियनि या वञी इतलाह ॾियनि। असुल शइ छा आहे त इन खां अॻु में मींहं ऐं तूफ़ान अची चुका आहिनि ऐं पाणीअ जी जेका वहिकिरो आहे, पाणीअ जा जेके कचे में रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी
त पाणीअ जो जॾहिं वहिकिरो वहंदो आहे, कुन हणंदो आहे या कुझु का अहिड़ी शइ कंदो आहे त जेके पाणी जा ॼाणू माण्हू आहिनि उहे सम्झी वेंदा आहिनि त पाणी चाढ़ करे थो या लाह करे थो, या ही जेके वहिकिरो वहे थो त केतिरो टाइम वहे थो। इहे हिकिड़ा जेके सुघड़ टाइप माण्हू हूंदा आहिनि, जेके असां चवंदा आहियूं, उहे उन्हनि खे इहा अहिड़ी क़िस्म जी ॼाण हूंदी आहे। पर जेकॾहिं मथे उत्तर ॾांहुं हू वञे थो ऐं उन्हनि खे उहो इतलाह ॾिए थो त ज़रूरु उन माण्हू जेको आहे सो पाणी जो माहिर आहे ऐं उहो ई हुनखे जेको सो मींहुं जेको जंहिंजो नालो आहे उहो उनखे इतलाह ॾिए थो ऐं चवे थो त आउं जेको मोकिलियो इन लाइ वियो आहियां त इहे जेके बंद आहिनि या जेके दरिया खां बचाव जा जेके तौर तरीक़ा आहिनि इन्हनि जो बि हू माहिर आहे ऐं उन्हनि में तव्हांजी मदद कुझु करे सघां। जंहिं ते हुन जा सुवाल थियनि था त भई मोइन छो कोन आयो या ॿियो कुझु कोन आयो, इहे हिकिड़े क़िस्म जी पोइ जूं ॻाल्हियूं। त हाणे इहे आहिनि शयूं। बाक़ी जेको ज़ाहिरी आहे हिकिड़ो नॉवलेट आहे, हिकिड़ो फैंटेसी जे हवाले सां लिखियो वियो आहे ऐं मुंहिंजो पहिरियों तजुर्बो आहे। यकीननि इन में कुझु कसियूं हूंदियूं ॻाल्हियूं या कुझु कसा वाकिया हूंदा ऐं उन्हनि खे क़बूल बि कजे थो। बाक़ी तव्हां सभिनी जी महिरबानी वरी बि। जी जी। अच्छा, हाणे असां अख़्तर ॾे हलूं था हिन सवाल लाइ। ही अकबर साहब सवाल कयो आहे सुफ़ो नंबर 41 ते, ॿोॾ खां पोइ सिंध जूं ज़मीनूं वीरान कीअं थियूं? ॿोॾ ते ज़मीनूं आबाद कंदी आहे। जी अख़्तर, इन हवाले सां तव्हां रिस्पॉन्स कयो। न जी बिल्कुलु साईं, इहो तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। पर ॿोॾ जॾहिं ईंदी आहे त हिकिड़ी वॾी लट खणी ईंदी आहे ऐं वॾा हिकिड़ा वारी जा दड़ा बि ठाहे छॾींदी आहे ऐं उहा जेका सिधी ज़मीन हूंदी आहे। अख़्तर ऐं यूसुफ साहब तव्हां गॾु पिया ॻाल्हायो, पोइ हिकिड़ो ॻाल्हाए प्लीज़। अच्छा अच्छा, अख़्तर ॻाल्हाए। सिंधी में हिकिड़ी चवणी आहे ॿुढनि जा बीणा, उहा चवणी जे ई हवाले सां आहे त जॾहिं ॿोॾूं ईंदियूं आहिनि त जॾहिं एक्वाफर जेको ज़मीन जी सतह जो आहे उहो चार्ज थी वेंदो आहे ऐं उहा ज़मीन जेका सा वधीक ज़रख़ेज़ थी वेंदी आहे। इहो त खणी हाणे असां वटि हींअर जेके ॿोॾूं अचनि थियूं उन्हनि खे निकाल नथो मिले त शहर ॿुॾनि था, ॻोठ ॿुॾनि था, माण्हुनि जा फसल ॿुॾनि था। आम तौर ते तसवुरु इहो ई आहे त ॿोॾ तबाही खां वधीक जेको आहे ज़मीनुनि खे ज़रख़ेज़ कंदी आहे ऐं उहा वधीक उते सावक ऐं जेके ॿूटा या वण आहिनि उन्हनि जे लाइ माहौल बहितर कंदी आहे। आउं सम्झां थो थी सघे थो इहा लेखक जे थोरे मुशाहिदे जी खोट हुजे जो इन खे ॿोॾ आवाज़ कोन पियो अचे अख़्तर साहब तव्हांजो। जी जेका उन खे उहा खणी आयो ऐं उन खां पोइ उन खे वधीक जेको हू बयानु न करे सघियो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो थी सघे थो वधीक त हाणे लेखक उन जे बारे में ॿुधाए सघे थो त हुन ॿोॾ खे फ़क़ति ई फ़क़ति तबाही जो जेको आहे वसीलो छो ठाहियो ऐं उन खां पोइ या बरसाति जेका थी आहे उन खे उन ईअं छो ॾेखारियो आहे त उन ते त वधीक नाविल निगारी रोशनी विझी सघे। अच्छा यूसुफ साहब, हाणे इन सां मिलंदड़ ई हिकिड़ो ॿियो सवाल बि अची वियो आहे अकबर साहब जो। उहे चवनि था त बारिश खां पोइ ॿूटा ऐं गाह ख़तमु थी वञे, छा तेज़ाब जी बारिश हुई? अच्छा, इहे जेके सवाल तव्हांजे नाविल जे हवाले सां ऑब्ज़र्वेशन्स ॾेई रहिया आहिनि हिते ऐं पोएं सवाल खे मिलाए हिन सवाल खे ॿिन्हिनि जो जवाबु ॾियो यूसुफ साहब। अच्छा, हाणे मुंहिंजो हिकिड़ो नंढो तजुर्बो आहे त मुंहिंजो ॻोठु आहे आबाद, आमिरी ऐं लकीअ जे विच ते आहे ऐं बिल्कुलु दरिया जे किनारे ते आहे। जेको यूसुफ साहब तव्हांजो आवाज़ गुम थी वियो। लॻे थो साईं यूसुफ साहिब जी बिजली हली वई आहे। अच्छा, ही जेको आहे सो असां अमर साहब तव्हांजे लाइ ही सवाल खणूं था अकबर साहब जो, जेसि ताईं यूसुफ साहब वरी अचनि। छा दरावड़ अग्नि संस्कार कंदा हुआ या दफ़न कंदा हुआ? हिकिड़ो इहो सवाल आहे। ॿियो घोड़नि जे हवाले सां बि अकबर साहब जेको आहे सो सवाल कयो आहे, उहो सवाल खणूं था। उन खां पोइ असां वटि रज़ाक सेठो साहब असांखे जॉइन कयो आहे संगत के हक़ महजूद। महिरबानी रज़ाक सेठो साहब। जी अमर साहब, न हिकिड़ो सवाल अकबर साहब कयो आहे त दरावड़ अग्नि संस्कार कंदा हुआ, छा ॿियो कहिड़ो सवाल आहे?
ॿियो जेको आहे सो घोड़नि जे हवाले सां आहे त मुंहिंजे इल्म मुताबिक़ सिंध में घोड़ा न हुआ, आर्या वठी आया हुआ। इहे ॿ सवाल आहिनि, तव्हां इन्हनि खे रेस्पॉन्ड कयो, पोइ वरी असां अॻियां हलूं था। असुल में नावलेट में जेको आहे उहो यूसुफ साहब जेके तजुर्बा कया आहिनि त उन में यूसुफ साहब काफ़ी शयूं जेके आहिनि उहे मिक्स करे वियो आहे। इहा हक़ीक़त आहे। अकबर साहब सही थो चए त हाणे द्रावड़ त हुनजे बारे में पाण अञा ताईं ॾिसूं था त द्रावड़नि में जेका रस्म आहे, जेके हुनजा मुख़्तलिफ़ क़बीला आहिनि या जेके पाण द्रावड़ चऊं था, त उन्हनि में काफ़ी जेके आहिनि उहे सभु पंहिंजे हुनखे अग्नि संसार कोन था कनि। उहे मोस्टली जेको आहे पूरीनि था माना पंहिंजे लाशनि खे। त हाणे साईं यूसुफ साहब जेको ॾेखारियो आहे त जेके आमरी जा माण्हू आहिनि या जेके मुंहिंजे दड़े जा माण्हू आहिनि उहे उते पंहिंजे हुन में शायदि अग्नि संसार कनि था। दरिया में जेको आहे हू जेको मोहन आहे उनजी रख खे जेको आहे उते हुनमें लोड़ीनि था। ज़ाहिर आहे अग्नि संसार ॾेखारियो वियो आहे साईं यूसुफ साहब त उनखे ॾेखारियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीअ राजा ॾेखारियो आहे पंहिंजे साईं यूसुफ साहब, राजा जो पुटु आहे या प्रिंस आहे या ईअं सम्झे खणी त हाणे उनखे हुन गॾमॾ करे वियो आहे पंहिंजे हिन सां ब्राह्मणनि सां। सो इहा ॻाल्हि त महसूसु थिए थी। ऐं ॿियूं कुझु शयूं अहिड़ियूं ॿियूं बि आहिनि घोड़नि जे हवाले सां त मां एतिरो न चवंदुसि त भई उन ज़माने में घोड़ा हुआ या न, पर मूं जीअं हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त हिकु दफ़े हलीम बिरोही बि लिखियो त सिंध में जेका आहे हाथी हुआ ई कोन मुंहिंजे दड़े जे ज़माने में। त हुन ॾेखारियो त भई हिन में काफ़ी सिंधी तारीख़ दाननि हुन में हाथी चवनि था त हाथी जा ॾंद लधा आहिनि मुंहिंजे दड़े मां। त चई त वापारीनि आंदा हूंदा। हलीम बिरोही इहा ॻाल्हि कई, चई त सिंध में त कोन हुआ। त उन मां ज़ाहिर थिए थो, कुझु तारीख़ दान लिखियो त इन मां ज़ाहिर थिए थो त सिंध में हुन ज़माने में हाथी हुआ। त हाणे साईं यूसुफ साहब त हाथियुनि जी फ़ौज ॾेखारे थो, उहा अचे थी जेका आहे सिंधिया पधर में हुनजी मदद करण लाइ। त हाणे सम्झां थो इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे छो त हीअ हिकिड़ो फिक्शन आहे, उन में साईं छो त तारीख़ कोन्हे, इन करे साईं जेके शयूं यूसुफ साहब ॾेखारियूं आहिनि और उन में जेकॾहिं घोड़ा साईं ॾेखारिया आहिनि या जेके हाथी ॾेखारिया आहिनि त उनखे फिक्शन करे वठिजे, छो त उनखे हुन हिकिड़ो बादशाह मां त इहो ई नथो सम्झां त उन ज़माने में को आमरी में को राजा हूंदो या सिंधिया पधर में साईं जेको ॾेखारियो आहे तारीख़ी एंगल खां मुंहिंजे दड़े में को राजा हूंदो, बादशाह अहिड़ो हूंदो जंहिंमें जेका सेना हूंदी, जीअं सेना साईं ॾेखारी आहे। त ईअं उहे शयूं न हूंदियूं, पर छो त हीअ हिकिड़ो फिक्शन आहे त इन करे साईं त फ़ौज बि ॾेखारी आहे, शहज़ादा बि ॾेखारिया आहिनि ऐं महापुरुष ॾेखारियो आहे। ठीकु आहे, महापुरुष पंहिंजी जाइ ते ठहे थो, पर जेकॾहिं असां तारीख़ में झाती पाईंदासीं त तॾहिं राजा ऐं फ़ौज इन सेंस में असां नथा सम्झूं त पोइ मुंहिंजे दड़े में या आमरी में इहे शयूं हूंदियूं। त उनखे आउं सम्झां फिक्शन करे वठिजे, त उनखे हिकिड़ो हिस्टोरिकल ट्रुथ जेको आहे उहो न सम्झिजे। त ईअं त साईं जेको सिंधिया पधर में यूसुफ साहब ॾेखारियो आहे त उते जेको उते जेको तकरीब थिए थी, उन तकरीब जो स्टेज ईअं आहे जीअं असां जलसनि में स्टेज ठाहींदा आहियूं। बाक़ाइदा हुनमें शेर सां शुरूआत थींदी आहे ऐं हिकिड़ो शेर पढ़ी पोइ हुनखे सॼो वञे थो पंहिंजी सिंधिया खे बि ऐं साॻी जाइ ते वरी मोहन खे बि सॼो वञे थो। त ईअं लॻे थो ॼण त अॼु जे 21वीं सदी जो कोई स्टेज आहे या 20वीं सदी जे आख़िर जो कोई स्टेज आहे। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे फिक्शन सां साईं ब्लेंड कयूं आहिनि। अॼु जे जेका सेटिंग आहे उनखे थोरो घणो मुख़्तलिफ़ शयुनि सां साईं करे वियो आहे। हालांकि हुन काफ़ी शयुनि पंहिंजे हुनखे जेको उहो कलर आहे उहो पुराणो कलर जेको हिस्टोरिकल कलर आहे या उन ज़माने जे कलर खे मेंटेन कयो आहे। हिकिड़ो जेको मक़ामियत में जीअं हूंदो आहे थोरो घणो उहो टच ॾिनो आहे, त घणो तणो उहो ई टच आहे, पर मतिलबु कुझु शयूं मिक्स कयूं आहिनि साईं। त आउं सम्झां थो हीउ हिकिड़ो फिक्शन ॾेई करे हिनखे पाण ट्रीट कंदासीं, न की हिनखे तारीख़ी एंगल खां हुनखे ॾिसण जी कोशिशि कंदासीं
या खणी चऊं त या हिन जी तौर। अच्छा हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त सम्झां थो कुझु जेके अॼु जे शयुनि सां मिलंदड़ जुलंदड़ शयूं जेके हुन नावेल में आहिनि, जीअं मिसाल शेर शाइरी काफ़ी साईं हुन में इस्तेमालु कई आहे, त जॾहिं हू युद्ध लाइ अचनि था, जंग लाइ अचनि था, त उहो अॼुकल्ह जेको असांजे क़ौमप्रस्तनि जे जलसनि में जेकी शाइरी पढ़ी थी वञे मुख़्तलिफ़ शाइरनि जी, उहा शाइरी बि साईं ॾेई छॾी आहे त तोसां दुश्मन तोसां झेड़ो आहे, तोसां जंग आहे, तोसां युद्ध आहे, अहिड़े क़िस्म जी शाइरी बि साईं ॾेई छॾी आहे। त उन पढ़ण सां त ईअं महसूसु थिए थो ॼण त असां जाम शोरे जे कंहिं जलसे में वेठा आहियूं या उतां कंहिं जुलूस में वञूं पिया, ईअं बि महसूसु थींदो आहे। त पर छा आहे त हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो फिक्शन आहे, उन फिक्शन में जेकॾहिं असां अयाज़ जी शाइरी अमर साहब टेक्निकली आमरी हींअर जामशोरे ज़िले में ही अचे पियो, त पाण वाकई में नाविल में जामशोरे में ही वेठा आहियूं। जी सर, मूं चयो त आमरी जेको आहे टेक्निकली हाणे जामशोरे ज़िले में थो अचे, इन करे पाण वाकई में नाविल में बि जामशोरे में ही वेठा आहियूं। त न मां मुंहिंजो चवण आहे त इन्हनि शयुनि खे दरगुज़र कंदासीं न, त छो त हीउ हिकिड़ो फिक्शन आहे, उनजो क़िस्म आहे, त इन करे हाणे असां उनखे उन सां कोन मैच कंदासीं त शयूं जेके आहिनि कीअं हुयूं। त बहरहाल हिकिड़ो साईं कोशिशि कई आहे, तजुर्बो कयो आहे, ऐं चाहियां थो त काफ़ी कुझु शयूं फैंटसी वारियूं बि हिन में शामिल आहिनि, कुझु शयूं तारीख़ी बि हिन में शामिल आहिनि, कुझु शयूं अॼु जे दौर जूं बि शामिल आहिनि। त ईअं माना साईं गॾमॾ कयो आहे, ऐं किथे हिस्टोरिकल ट्रुथ आहे बि सही, किथे बिल्कुलु साईं हुनखे कंहिं ॿिए हुन में खणी वियो आहे। त इहे शयूं आहिनि पंहिंजी जाइ ते, त जेकॾहिं उनखे टेक्निकली किथे चऊं खणी मिसाल त टेक्निकल शयूं पाण ॾिसूं भई प्लाट कीअं आहे, किरदार निगारी जेका आहे, जेके किरदार आहिनि उहे वेल डेवलप्ड आहिनि या न आहिनि, या मिसाल जेको लॉजिक कीअं आहे, इन शयुनि खे चेक कंदासीं त आउं सम्झां थो त ॾिसंदासीं त बहरहाल हिकिड़ी तंहिं हूंदे हिकिड़ी सुठी कोशिशि आहे। बाक़ी जेकॾहिं इन ॿियनि शयुनि खे ॾिसंदासीं, उन दौर सां मिलाए ॿियनि हक़ीक़तनि खे परखण जी कोशिशि कंदासीं त आउं सम्झां थो काफ़ी जेका आहे मुंझारो थींदो। जी बिल्कुलु। अच्छा, ही अकबर साहब हिकिड़ो ॿियो क्वेश्चन कयो आहे, असां अकबर साहब जा बाक़ी 2 क्वेश्चन वठी सघंदासीं त हिन खां पोइ हिकिड़ो ॿियो क्वेश्चन आहे, अकबर साहब लिखनि था त लोक कहाणियुनि, दास्तान ऐं नावलनि में फ़र्क़ु हूंदो आहे। जी सर, बिल्कुलु टेक्निकली उन्हनि में फ़र्क़ु हूंदो आहे। उन्हनि में जेका नाविल त पंहिंजी डेवलपमेंट में हीअं काफ़ी चेंज थी चुको आहे, ऐं जेको 20वीं सदी जो या 19वीं सदी जो नाविल हो, उन खां अॼोको नाविल तमामु डिफरेंट लिखिजे पियो। जेको आलमी नाविल आहे उन में केतिरियूं ई नयूं टेक्निक्स बि अची वियूं आहिनि। अच्छा, हिकिड़ो आख़िरी जेको सवाल आहे या कमेंट आहे अकबर साहब जो हिन नाविल जे हवाले सां, उहो हीअ आहे त आउं ॿोधियुनि सां गॾु रहियो आहियां, उहे आसमान ॾिसी दुआ न घुरंदा आहिनि। जी सर, इहो तव्हांजो बिल्कुलु तजुर्बो हूंदो, जेको इन बारे में असां को कमेंट कोन था करे सघूं। यूसुफ साहब डिस्कनेक्ट थी चुका आहिनि असां सां टेक्निकल इशू जे करे, ऐं उन करे असां हिन ते कमेंट कोन था कयूं त उहे कीअं पंहिंजा रिचुअल्स परफॉर्म कंदा आहिनि। त आख़िर में मां इहो ई चवंदुसि त यूसुफ साहब ही फिक्शनलाइज़ कयो आहे शयुनि खे, ऐं थी सघे थो त उन में कुझु शयूं हेठि मथे थी वियूं हुजनि। अच्छा अमर साहब, मां तव्हां खां बि इहो पुछंदुसि, अख़्तर खां बि, त जेको मूंखे लॻो हिन नॉविल पढ़ंदे या नॉवलेट खे पढ़ंदे, उहो हिन नॉवलेट जी ॿोली तमामु ख़ूबसूरत हुई ऐं ॾाढी तहकंदड़ ॿोली हुई, ॾाढी जानदार ॿोली हुई। उन में जेके लफ़्ज़ ॾिना विया आहिनि उहे इन मां फील थिए थो त उहो बाक़ाइदा उन दौर खे रिफ्लेक्ट कंदा। तव्हांजो इन हवाले सां कहिड़ो ख़्यालु आहे? पहिरीं अख़्तर, पोइ अमर साहब। हीअ असांजो लास्ट क्वेश्चन आहे, उन खां पोइ असां वटि टाइम बिल्कुलु थोरो बचो आहे। अख़्तर, पहिरीं तव्हां रेस्पॉन्ड कयो, पोइ वरी अमर साहब ॾिनो। जी बिल्कुलु, इन में क्वेश्चन नावल निगार इन ॿोली ते सुठो कमु कयो आहे, नावल जी ॿोली ते। उन जा जेके क़दीम जेके लफ़्ज़ आहिनि, जेके क़दीम लफ़्ज़ आहिनि सिंधी ॿोली जा, उन्हनि खे खणी आयो आहे। ऐं उन खां सवाइ जेके तव्हां हिन में जेके शेर पढ़ंदो या जेके नंढा नंढा नज़म ॾिना आहिनि, उहे बि उन ई ॿोली में उन ई अंदाज़ में लिखियल आहिनि। किरदारनि जी ॿोली जेका आहे उहा वणंदड़ आहे।
जेको बयान आहे नाविल में जेको के मंज़र जो के ॻाल्हि जो उहो उन ई ॿोली में कयल आहे। त हिन नाविल जी जेका आउं सम्झां थो जेका सूंहं आहे घणी उहा उन ॿोली जे ई करे आहे, उहा उन डायलैक्ट या उन लहजे जे करे आहे जेका उन दौर जी थी सघे थो सॼी साॻी न हुजे, पर घणो तणो जेको उन्हनि जो जेको लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे या उन वक़्त जा इख़्तिलाफ़ उन वक़्त जा पहाका जेके ॾिना विया आहिनि उहे हिन नाविल खे ॾाढो सुहिणो बणाइनि था। इन ते वाक़ई यूसुफ जो हिसाब कमु कयो आहे। ॿियो कमेंट कयो आहे त जवाबु ॿुधी आउं ॾंदड़जी वियो आहियां, ख़ासि करे यूसुफ साहब जा। जी सर, हाणे उहो जेका यूसुफ साहब जेका जवाबु ॾिना आहिनि उन्हनि कोशिशि कई आहे तव्हांखे सेटिस्फाई करण जी। अच्छा, अमर साहब हिन नॉवलेट जी ॿोली जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो। यूसुफ साहब जी ॿोली नॉवलेट में तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि यूज़ कई आहे। ऐं जेकॾहिं तव्हां अकबर साहब जे हिन कमेंट ते बि रिस्पॉन्ड करणु चाहियो त जी अमर साहब। सर, ॿोली जेका आहे उहा कंहिं बि नाविल या लिखणी जो जेको आहे माहौल ठाहे थी। ज़ाहिर आहे जंहिंखे असां अंग्रेज़ी में टोन चवंदा आहियूं त भई हिन नाविल जो जेको टोन आहे उहो छा आहे या कलर छा आहे। त इन करे ॿोली जेका साईं इस्तेमालु कई आहे उहा ॿोली आहे त ॿोली जीअं सिंधी ॿोली थींदी आहे उन नमूने सां कोशिशि कई आहे साईं, पर उन में जेके लफ़्ज़नि जी चूंड साईं कई आहे उहे ज़ाहिर आहे जेके असांजा थोरो आम असांजा भाई बंद इस्तेमालु कंदा आहिनि, पंहिंजे फिक्शन में कंदा रहिया आहिनि या थोरो हिंदी लफ़्ज़ उन में थोरो वधीक ई साईं इस्तेमालु कया आहिनि। त उहे इन करे कया आहिनि त उहे उन जीअं उन माहौल खे महसूसु करे सघिजे जेको माहौल साईं पंहिंजे आमरी या मोहजे दड़े जी तहज़ीब दौरान जेके सिंधी ॻाल्हाईंदा हुआ उन जे खे उन पासे जेको आहे ईअं असां जेको आहे हिकिड़ो महसूसु कयूं। हाणे ज़रूरी त न आहे त उन ज़माने जी ॿोली जेका आहे उहा इहा ई हुजे जेका साईं यूसुफ साहिबु इस्तेमालु कई आहे, पर ॻाल्हि इहा आहे त थोरो असां उनखे हिकिड़ो माहौल खे इहो महसूसु कयूं त ॼण त असांजी जेका ही सिंधी आहे जेका अॼु जे अख़बारी दौर में असां लिखूं था त उन खां हटी करे जेका सिंधी आम तौर असांजा फिक्शन राइटर लिखंदा रहिया आहिनि या अयाज़ पंहिंजे जे काक कुरिया कापड़ी में लिखिया आहिनि ॿोली खे जेको टच ॾिनो आहे त उहो बि इन करे ॾिनो आहे त जेके मिसाल कालका जो मंदरु आहे या अरोड़ जी ॻाल्हि कई वई आहे या जे पुराणनि पहाड़नि जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि उतां वेही ख़त लिखिया विया आहिनि या उन में या अहिड़े क़िस्म जा थीम खया विया आहिनि जंहिंमें ज़िक्र अहिड़े क़िस्म जो आहे त पोइ ॿोली खे थोरो हिकिड़ो टच ॾिबो उहो जेको जेके असांजे लफ़्ज़ जेके आहिनि उहा पुराणनि किताबनि मां जेका आहे मिलनि था। ख़ासि करे जीअं साईं भेरूमल जी क़दीम सिंध में जेका ॿोली इस्तेमालु कई वई आहे जीअं अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा ख़ासि टच ॾिबा, छो त इहो हिकिड़ो असांजे राइटर्स जो दस्तूर रहियो आहे त हुन जॾहिं बि पुराणे थीम्स खे खयो आहे पुराणी तारीख़ जे हुननि खे खयो आहे त हुननि ॿोली खे थोरो टिल्ट ॾिनो आहे, माना अहिड़े क़िस्म जी ॿोली इस्तेमालु कई आहे। त साईं यूसुफ साहिब बि कोशिशि कई आहे त हुनखे पोइ रंग ॾियण जी कोशिशि कई अथसि। ठीकु आहे सर, पर उन में जेके साईं शेर ॾिना आहिनि उहे जदीद आहिनि, माना उहे असांजा 21 सदी जा जेके शाइर आहिनि या 20 सदी जा शाइर आहिनि उहे ॾिना अथसि। त ईअं माना आउं सम्झां थो त हिकिड़ो साईं ब्लेंड कयो आहे उनखे लैंग्वेज खे, त माना जदीद ऐं क़दीम ॿिन्ही जो संगम ॾियण जी कोशिशि कई अथसि। क़दीम त कोन्हे इहो, क़दीम ॿोली त अलाए ख़बर न आहे कहिड़ी हुजे सिंध जी, पर मतिलबु पोइ बि पाण चवंदासीं त हिकिड़ो हुन माहौल ठाहिण जी कोशिशि कई आहे जीअं असांखे महसूसु थिए त असां कंहिं पुराणे दौर जी ॻाल्हि पिया कयूं। महिरबानी अमर लगान साहब। अच्छा ही दोस्तों असांखे कुझु कलीम साहब तव्हांजी महिरबानी, मुंहिंजी लाइट वई हली वरी डिस्कनेक्ट थी आऊं वरी मां आहियां। जी जी सर, तव्हांजे हिकिड़ो मिंट मां अचां थो, ही कमेंट आया आहिनि कुझु उहे पढ़ी वठूं। असां वटि यार मोहम्मद चांडियो साहब कमेंट कयो आहे, नाविल खे सुठे नमूने बहस थी रहियो आहे। ऐं शिराज दोस्त आहे शिराज शेर, उन्हनि कमेंट कयो आहे बेमिसाल प्रिंट। अच्छा यूसुफ साहब, अकबर साहब तव्हांजे लाइ कुझु सवाल छॾिया हुआ
तव्हांखे उहे अची विया हूंदा। हिकिड़ो कमेंट जेको आहे सो अकबर साहब आख़िर में कयो त जवाबु ॿुधी ऐं ॾंदण जी वियो आहियां, ख़ासि करे यूसुफ साहब जा। तव्हां इन हवाले सां कुझु क्लियरफाई करणु चाहियो पंहिंजे नॉवल जे हवाले सां ऐं हिन स्ट्रीम जे हवाले सां तव्हां आख़िरी कमेंट्स ॾियो। असां वटि बाक़ी 4 मिनट बचा आहिनि। यूसुफ साहब प्लीज़। मां 4 मिंटनि में इहा ई आहे त तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं जेके बि तव्हां तनक़ीदूं या भोग चर्चा जेके बि तव्हां कंदा था रहो ऐं उहा अखियुनि ते दोस्त आहियो, भाइर आहियो, ऐं तव्हांजो ही जेके ॻाल्हियूं या सवाल हुआ इहे मुंहिंजे लाइ राह आहिनि ऐं सिखिया आहे। ऐं आईंदे जेके बि मां शयूं लिखंदुसि त इन्हनि शयुनि जो मां ध्यान में रखंदुसि शयूं। यकीनन इहे पहिरियों तजुर्बो आहे, उन में कुझु ख़ूबियूं बि हूंदियूं, कुझु ख़ामियूं बि हूंदियूं ऐं कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं, पर मूंखे सभ खां वधीक ख़ुशी इन ॻाल्हि जी थी आहे त तव्हां हिन नाविलेट खे सुठे नमूने सां पढ़ियो आहे, सुठे नमूने सां हिनखे पुरझियो आहे ऐं उन हवाले सां तव्हां जेके सवाल कया आहिनि उहे बि ॾाढा दिलचस्प ऐं टेक्निकली आहिनि। मूं कोशिशि कई आहे त उनजे जवाबु ॾियण जी, हालांकि जेको लिखिजी वियो सो लिखिजी वियो, उहो हिकिड़ो अदब जो हिसो थी वियो। उन ते जेका बि तनक़ीद थींदी उहा तनक़ीद ई हूंदी ऐं जेकॾहिं नई सिर शइ खे लिखियो वञे त यकीनन उन में उहे सुधारा आणिबा। ऐं तव्हां सभिनी जी, कलीम साहिब जी, साईं अकबर साहिब जी, साईं अमर साहिब जी, अख्तर हफ़ीज़ जी ऐं जिन बि दोस्तनि हिन खे ॾिठो आहे, ॿुधो आहे ऐं कमेंट्स ॾिना आहिनि, उन्हनि सभिनी जी महिरबानी। ऐं मां सम्झां थो त हीअ जेको प्रोग्राम कलीम साहिब तव्हां शुरू कयो आहे, इहे जेके बि लिखंदड़ आहिनि, भले नावेल लिखनि, कहाणियूं लिखनि, मज़मून लिखनि या अदब जी कहिड़ी बि सनफ़ लिखनि, उन्हनि जे लाइ मां सम्झां थो त हीअ हिकु गाइड प्रोग्राम आहिनि जंहिंमें ॿोलीअ ते बि बहस थिए थो, तख़यल ते बि बहस थिए थो ऐं ॿाहिरीं अदब ते बि बहस थिए थो, त पंहिंजे लोक अदब ते ऐं पंहिंजे लोक माहौल ते बहस थिए थो। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू सो मच। वॾी महिरबानी यूसुफ साहब। हीअ असांजो दोस्त आहे इल्ताफ़ हुसैन लगारी, उन कमेंट कयो आहे। सर अकबर जा कमेंट्स पढ़ण खां पोइ लॻे थो त उन नावल ते अकबर साहब जो सुठो तनक़ीदी लेख पढ़ण लाइ मिलंदो। जी ज़रूरु। असां अॼु जेको आहे सो अकबर साहब कुझु ज़ाती मसरूफ़ियतुनि जे करे असांखे जॉइन न करे सघिया आहिनि, न त असां उन्हनि जूं ई ॻाल्हियूं भरपूर नमूने ॿुधूं हा। अकबर साहब हमेशह असां वटि भरपूर अंदाज़ में नावलनि ते ॻाल्हाईंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो दोस्त आहे शिराज शेख। आउं हिननि ॻाल्हियुनि खां सिखण जी कोशिशि करियां थो, उहो सिलसिलो बहितरीनु आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां हिन सिलसिले खे पसंदि करे रहिया आहियो। दोस्तो, हिते आख़िरी बसि असां वटि मिंट बचियो आहे, हिते हिकिड़ी अनाउंसमेंट कंदो हलां त ईंदड़ हफ़्ते जेको आहे सो SLF आहे छंछरु वारे ॾींहुं। उन में मुंहिंजो बि सेशन आहे, अख्तर साहब जो बि सेशन आहे ऐं कुझु ॿियनि दोस्तनि जो बि सेशन रखियल आहिनि। त उन करे असां जेका ईंदड़ हफ़्ते वारी स्ट्रीम आहे 2 मार्च वारी, उहा लाइव न कंदासीं। उन खां पोइ जेको आहे सो असां वरी फेसबुक ते अनाउंस कंदासीं त असां कहिड़े किताब ते ॻाल्हाइण वारा आहियूं। नाविल हूंदो यकीनन। हुन में असां वटि कुझु ऑप्शन्स आहिनि, जंहिंमें मैडम बानो महबूब जोक्यो साहिबा जो किताबु आहे, नॉविल आहे वो तो हेतली, ऐं उन ते असां थी सघे त ॻाल्हायूं जेको आहे सो ईंदड़ हफ़्ते। ऐं ॿियो थी सघे थो त रमज़ान शुरू थी वञे उन दौरान, त असांजी टाइमिंग्स थोड़ियूं चेंज थी वेंदियूं, पर उहे सभु शयूं तव्हांखे असां ऑलरेडी ॿुधाए छॾींदासीं फेसबुक जे थ्रू। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। दोस्तो, स्ट्रीम खे तव्हां शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो, जीअं तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदा रहनि असांजे मुख़्तलिफ़ वीडियोज़ ऐं हिननि लाइव स्ट्रीम्स जा। हिते मां थोराए थो आहियां साईं अमर लिगारी साहब जो, अख्तर हफ़ीज़ साहब जो ऐं मोहम्मद यूसुफ साहब जो, जिन असांखे टाइम ॾिनो। ऐं उन सां गॾु साईं अकबर लगारी साहब जेको आहे सो गाइबाना तौर ते असां सां गॾु रहिया कमेंट्स में। साईं जी वॾी महिरबानी। ॿियनि दोस्तनि जिन बि असांखे कमेंट्स कया आहिनि, उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी। दोस्तो, GSN
जीए सिंधी ॿोली। थैंक यू।